खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। असीं जी ख़िदमत में हाज़ुर थी विया आहियूं। मूंखे इरशाद जागीरणी चवंदा आहिनि, मूंसां गॾु साथी मेज़बान पिर सैयद बि आहे, उनजो नाम बि आउं ई वठी छॾियां थो। अॼु असीं वेठल आहियूं। अॼु वेठल इन जे करे आहियूं त कुझु अहम डिस्कस करिणो आहे तव्हां सां, ऐं उहो अहम डिस्कशन इहा आहे त मर्ज़ वधी विया आहिनि तमामु घणा, ऐं उन मर्ज़नि में हिकिड़ो मर्ज़ जेको तमामु घणो ख़तरनाक बि आहे, जंहिंजी पाण परवाह बिल्कुलु बि न कंदा आहियूं, लापरवाहीअ जो मुज़ाहिरो कंदा आहियूं, उहो आहे हॾनि जो मर्ज़। हॾनि जूं बीमारियूं कहिड़ियूं थींदियूं आहिनि, कहिड़ा कहिड़ा मसइला थींदा आहिनि, प्रॉब्लम्स कहिड़ा थींदा आहिनि, ऐं ख़ासि तौर ते जेकी 50+ माण्हू आहिनि, पोइ उहे औरतूं हुजनि या मर्द हुजनि, उहे अॼु असांजे प्रोग्राम खे ज़रूरु गौर फ़िकुर सां ॾिसनि, छो त उन्हनि जे कम जो प्रोग्राम आहे हॾनि जी बीमारी कहिड़ी थींदी आहे या कहिड़ियूं थींदियूं आहिनि, या कहिड़ा कहिड़ा प्रॉब्लम्स थींदा आहिनि, ऐं इहो छो थींदो आहे। विटामिन सी कमी हूंदी आहे, विटामिन डी जी कमी हूंदी आहे, या ॿियूं के विटामिन्स आहिनि, या ॿियो कुझु थिए थो। इहो सॼो प्रोसेस हॾनि खे मज़बूत करण वारो अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं त कीअं तव्हां चाक़ थी सघो था, नोबना थी सघो था, फिटफाट थी सघो था, ऐं जेकॾहिं 50+ बि आहियो त पाण ई तव्हां भॼी डुकी बि सघो था, पर पंहिंजी केयर करणी आहे, तव्हांखे पाण खे एहतियात करिणो आहे। जेकॾहिं एहतियात न कंदासीं त पोइ इलाजु कराइणो पवंदो, ऐं इलाजु कराइण में बि देरि न करणु घुरिजे, छो त देरि कंदासीं जीअं ई त चवंदा त पोइ अञा साईं हाणे छो पहुता आहियो, डॉक्टर चवंदा हाणे त बाबा मामिलो चढ़ी वियो आहे, अमराव जेको हथनि मां वञेव थो, ईअं न पर। अस्सलाम वालेकुम जी, बिल्कुलु अव्हां सही चयो। ऐं हीअ वर्ल्ड वाइड ॻाल्हि करे रही आहियां त जेका विटामिन डी जी कमी ऐं उन खां अलावा हॾनि जो जेको मर्ज़ आहे, तव्हां त 50+ चयो, ही त सभिनी तक़रीबन ॿारनि खे आहे। मुंहिंजे आॾो जेके बि हलनि था, अक्सर जेके आहिनि, छोकिरियूं हुजनि छोकिरा हुजनि, स्पेशली वुमेन में ही शइ ज़्यादा थिए थी, घणी थिए थी, पर हर कंहिंखे थिए थी, आउं चई सघां थी। वधीक थिए थो, गोॾनि में सूर, ऐं जॾहिं बि टेस्ट करायो, ॿियूं टेस्टूं सभु सही अचनि थियूं, विटामिन डी जी कमी ज़रूरु अचे थी। त तव्हां सभु अॼु जेको आहे उहो रिमोट जेको आहे उहो हथीको कजो, पाण वटि रखिजो। ही प्रोग्राम ॾाढो कमाईतो थियण वारो आहे, ॾाढो सुठो प्रोग्राम थियण वारो आहे, तव्हांखे काफ़ी इंफॉर्मेशन मिलण वारी आहे। तव्हां सां असां मुख़्तलिफ़ मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं हॾनि सां रिलेटेड, छो जो असां वटि अॼु जेके डॉक्टर मौजूदु आहिनि, उन्हनि जी आउं छा ॻाल्हि करियां, उन्हनि जेको आहे उहो वर्ल्ड लेवल ते रिकॉर्ड ठाहे रखियो आहे। असां ॾाढा ख़ुशनसीब आहियूं जेके उहे पाकिस्तान में रहनि था, असां वटि रहनि था, ऐं उन्हनि एतिरे मतिलबु रिकॉर्ड्स खटे चुका आहिनि। उन खां अलावा उहे सिंधी आहिनि, मतिलबु असां जेके आहियूं न उहो डबल प्राउड आहिनि, हिकिड़ो पाकिस्तानी, उन खां पोइ सिंधी आहिनि, पाण वर्ल्ड लेवल जो जेको आहे उहो रिकॉर्ड क़ाइमु करे चुका आहिनि। रिसर्च जेका बि उन्हनि जी उहा बि हॾनि ते ई हुई, उहो वधीक उन्हनि खां ई पुछंदासीं त उहो छा सीन हो। बाक़ी असांखे जेका ख़बर आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। जेका अवॉर्ड सेरेमनी थी हुई मलाइशिया में थी हुई, उनमें 150 कंट्रीज़ हुआ, जंहिंमें फर्स्ट पोजीशन जेका आहे उहा डॉक्टर परवेज़ अली साहब खे मिली हुई। अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। पाण जेके आहिनि उहे एसोसिएट प्रोफेसर बि आहिनि जिना हॉस्पिटल में, ऐं उन खां अलावा हॾनि जे बारे में पुछंदासीं, छो जो अॼुकल्ह हॾनि जो मसइलो जेको आहे न पंहिंजे पीक ते आहे। वुमेन में हॾनि जो मसइलो या रिस्क जेको आहे उहो मैन खां वधीक छो आहे, ऐं उनखे कीअं हैंडल करे सघिजे थो, ओवरकम करण जा कहिड़ा कॉज़िस आहिनि, इन्हनि सभिनी मौज़ू खे जेको आहे न असां गॾु खणी करे डॉक्टर साहब सां असां वटि अक्सर चवंदा आहिनि त बाबा हीअ अमरा जेका चुस्त आहे, इहो फुर्त इन जे करे हॾ मज़बूत आहिनि। एग्ज़ैक्टली, तव्हांजा हॾ जेसिताईं तव्हां मज़बूत तॾहिं थी सघो था जॾहिं तव्हांजा हॾ मज़बूत हूंदा। ऐं ऑस्टियोपोरोसिस छा आहे, असां इंग्लिश में नालो त ॿुधी वरितो, मेडिकल टर्म्स हूंदा आहिनि, काफ़ी अहिड़ा हूंदा आहिनि जेके मेडिकल टर्म्स असांखे सम्झ में न ईंदो, त असां डॉक्टर साहब खां ई पुछंदासीं ऑस्टियोपोरोसिस छा आहे। एक्चुअली इन सिंपल जेको तव्हांखे करे ॿुधायां कि ऑस्टियोपोरोसिस जीअं हिकिड़ो वणु हूंदो आहे, त हिकिड़ो मतिलबु वणु जवान हूंदो आहे त पूरो जेको हुनजो शैल हूंदो आहे, उन में सॼो जेका लकड़ी हूंदी आहे, काठी हूंदी आहे। जीअं ओल्ड एज थींदी आहे त काठी जो ॿाहिरां वारो शैल हूंदो आहे, अंदरि ख़ाली थींदो आहे, पोरो थींदो आहे। ठीकु आहे, ईअं तव्हां असां सिंपल हुन में चऊं था की हॾी जेका पोरी थींदी आहे उनखे असां ऑस्टियोपोरोसिस चवंदा आहियूं। बेसिकली हॾी जी जेका डेंसिटी आहे उहा घटिजी वेंदी आहे, वीक थी वेंदी आहे, उनखे ऑस्टियोपोरोसिस चइबो आहे। सर इहा वॾनि ओल्ड एज में थिए थी या सभिनी एजिस में थिए थी? ओल्ड एज में जो वर्ड यूज़ करणु सही न आहे। 50 या 60+ एज में वधीक थिए थी, इवन यंग एज में बि थी सघे थी। जेकी ओल्ड एज साईं इन करे थो चए त रुख न कनि वधा, 50 खां पोइ उहो ओल्ड एज में अचनि था। माना इहो सम्झूं त हॾनि जी मिख ख़तम थी वञे। मिख अलॻि शइ आहे। बेसिकली हॾनि जी जेका मज़बूती आहे न, जेको स्ट्रक्चर आहे, ठीकु आहे, उहो कमज़ोर थींदो आहे, घटिजंदो आहे। अच्छा, इन में मल्टी फैक्टर्स आहिनि। ठीकु आहे, हिकिड़ो त इहो हूंदो आहे कि जेको फीमेल्स स्पेशली 45 या 50 ईयर्स खां बाद में
हार्मोनल प्रॉब्लम ईंदा आहिनि वोमेन्स में, जीअं मतिलबु साइकिल जे करे जेके इशू थींदा सही, सही। आहिनि उहो हार्मोन्स घटि बहनि त हार्मोन जे करे जेका बोन जी डेंसिटी आहे वीक थींदी वेंदी आहे, सही सही ठीकु, उन जे करे कमज़ोरी थींदी आहे। ॿियो इहो आहे की असांजो जेको लाइफ स्टाइल आहे उनजी कि वजह सां मतिलबु जी मेन फैक्टर इहो आहे कि मतिलबु न असांजो जेको आहे एक्टिविटी हूंदी आहे, एग्ज़ेक्टिव क्लास जी हर कंहिंजी ज़िंदगी हूंदी आहे, एसी में रहणो आहे, सही एग्ज़ेक्टिव गाॾी संभाल करणी आहे, हाँ ठीकु आहे, न कोई ट्रैवलिंग आहे, न कोई एक्टिविटी आहे, न स्पोर्ट्स आहे, माना हॾ बि चोरपुर में आहिनि ई कोन नी बिल्कुलु। त संत चोरपुर में ईंदा त पोइ माण्हू सही अच्छा थींदो। सर, हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खां पुछणी आहे जेका अक्सर कंफ्यूज़ थींदी आहे। हिकु डॉक्टर खे ॾेखारियो हो के उन्हनि चयो जेकॾहिं तव्हांखे हॾनि में मसइलो आहे, स्पेशली गोॾनि में मसइलो आहे, त तव्हां वॉक न करियो। इहो लॉजिक सम्झ में न आयो, छो वॉक त हर माण्हू रिकमेंड करे थो, हर डॉक्टर, हर माण्हू, हर ट्रेनर। अच्छा, बेसिकली जेको गोॾनि जो मसइलो आहे उहो अलॻि डिज़ीज़ आहे जंहिंखे ऑस्टियोआर्थराइटिस चवंदा आहिनि, ठीकु आहे। उन में बि कोई मतिलबु इहो कोन्हे को तव्हां वॉक न करियो, उन में इहो हूंदो आहे कि बेसिकली जीअं तव्हां स्टेयर्स सीढ़ियूं चढ़ो था, ठीकु, उन खां अवॉइड कयो वेंदो आहे। बाक़ी फ्लैट सरफेस ते हलण में उनजी बि इजाज़त हूंदी आहे। छा आहे जो जॾहिं तव्हां सीढ़ियूं चढ़ो था या गोॾनि ते वियो था जीअं नमाज़ में, उनजे मथां उहो जेको जोड़ आहे उनजे मथां प्रेशर पवे थो, त जोड़ ऑलरेडी गैप अची वेंदो आहे, त हॾी ख़राबु थियणु शुरू थींदी आहे। सीढ़ियुनि ते चढ़ण सां उनजो वधीक उन ख़राबु थियणु थींदी आहे, उनखे रोकण जे लाइ हूंदो आहे। बाक़ी जीअं ग्राउंड आहे, नॉर्मल एक्टिविटी आहे, उन में कोई प्रिकॉशन कान्हे। अच्छा, हॾी खे जेकॾहिं को फ्रैक्चर थिए उनजो बि तालुक़ आहे हिन मर्ज़ सां, मतिलबु ऑस्टियोपोरोसिस सां? बिल्कुलु। अच्छा, ऑस्टियोपोरोसिस जे करे कॉमनली उमिरि खां पहिरियों ई माना को फ्रैक्चर थी थो, मसइलो थिए थो, फ्रैक्चर जेके थींदा आहिनि उहे ऑस्टियोपोरोसिस में कॉमनली थींदा आहिनि। जीअं तव्हां ॾिसो तव्हांजे मतिलबु इर्द गिर्द फैमिली में जेको वॾो हूंदो आहे घर जो, मतिलबु जीअं 60-65 एज वारो माण्हू, तव्हां अक्सर ॿुधो हूंदो कि वॉशरूम में स्लिप थी पियो, बेड तां थोरो स्लिप थियो, उनजी हॾी टुटी पई। ऑस्टियोपोरोसिस में बेसिकली प्रॉब्लम ई इहो हूंदो आहे कि तव्हांजी हॾी जी जेका डेंसिटी आहे उहा घटिजी वेंदी आहे, वीक थी वेंदी आहे। त उहो यंग में त किरियो कुझु बि कोन थींदो आहे, इवन ॿार किरंदो आहे उन में बि कुझु कोन थींदो आहे, पर ॿार त रोज़ किरंदा आहिनि, राति जो बेड तां किरी पवंदा आहिनि, उनखे त कोई न लॻंदो आहे। सही त ऑस्टियोपोरोसिस वारे माण्हू में थींदो आहे कि थोरो सो बि धकु लॻंदो आहे, उन में हॾी टुटी पई। अच्छा सर, डायग्नोस कीअं करियूं, असांखे ख़बर कीअं पवे, छो हॾनि जा ॿिया तव्हां जीअं चयो पिया नाला वठो पिया, कई मसइला आहिनि, असांखे कीअं ख़बर पए त ऑस्टियोपोरोसिस ई आहे असांखे? अच्छा, ऑस्टियोपोरोसिस जी जेका कॉमन मतिलबु हूंदी आहे कि सूर हूंदो आहे मरीज़ खे, सिम्पटम जेको मेन इहो हूंदा आहिनि, स्पेशली राति जे टाइम ते सूर जी शिदत वधंदी आहे, ठीकु आहे। पेशेंट जेको आहे थोरो सो डिस्कम्फर्ट फील कंदो आहे कि मूंखे केॾीमहिल ॿुधाईंदो हिन हॾी में सूर आहे, केॾीमहिल हिते आहे। बैकेक जी कॉमन प्रेज़ेंटेशन हूंदी आहे, मतिलबु चेल जो जेको सूर हूंदो आहे कि चेल जो सूर मूंखां थींदो आहे, स्पेशली राति वारे टाइम ते उन सूर जी शिदत वधंदी आहे। उन खां पोइ जेको डायग्नोसिस लाइ बेसिकली हूंदो आहे, अगरि मतिलबु तव्हांजो ऑर्थोपेडिक कोई कंसल्ट सुठो डॉक्टर आहे त उहो एक्सरे ते ई ॿुधाए छॾींदा कि तव्हांखे ऑस्टियोपोरोसिस आहे। बाक़ी हिन लाइ स्पेसिफिक टेस्ट हूंदी आहे, डेक्स्ट्रा स्कैन चवंदा आहिनि जेके, ठीकु आहे, उहो तव्हांजी जेका रीढ़ जी हॾी प्लस में जेका हिप जॉइंट आहे, इन जो हिकिड़ो स्कैन थींदो आहे जंहिंजी मतिलबु स्टैंडर्ड कैलकुलेशन थींदी आहे, उन बेसिस ते डिसाइड कयंदा कि हिनखे ऑस्टियोपोरोसिस आहे या न आहे। अच्छा, के माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेकी वेठा हूंदा आहिनि, जॾहिं उथंदा आहिनि त पोइ उन्हनि जे जोड़नि मां आवाज़ ईंदो आहे कड़ाक, इहो छा इहो प्रॉब्लम आहे? के माण्हू ईअं उथंदा आहिनि ठीकु हूंदा आहिनि, किन जा आवाज़ ईंदा आहिनि, बाक़ी उथंदा आहिनि वेंदा आहिनि चिड़क चिड़क ईंदो आहे। उथण वेहण में आवाज़ ईंदा आहिनि गोॾे मां, उहो बेसिकली गोॾे जे गैप जे करे हूंदा आहे, गैप घटि थींदो आहे। हिकिड़ो त नेचुरली जीअं त असां ईअं कंहिं हॾी खे प्रेस कंदा आहियूं टक कर जेको आवाज़ ईंदो आहे, सिंगल आवाज़, उनजी कोई प्रॉब्लम वारी ॻाल्हि न हूंदी आहे। बाक़ी बार बार उथण वेहण सां कड़क कड़क या हलण सां आवाज़ ईंदा, उन में बेसिकली जेको जोड़ जो पाणी हूंदो आहे, जीअं तव्हां सिंपल तव्हांखे सम्झायां, गाॾी जे टायर में जेको ग्रीस हूंदो आहे उहो ग्रीस घटि थींदो आहे त पोइ गाॾी जो टायर आवाज़ कंदो आहे। ईअं इंसान जे जोड़नि जे अंदरि कुदरत जे तरफ़ां पाणी पियल हूंदो आहे न, चिकनाहट वारो, उहो जॾहिं घटि थींदो आहे त जोड़ अंदरां जेको आहे न नरम हॾी रगड़णु शुरू थींदी आहे। पर जेकॾहिं नंढनि ॿारनि खे नंढी एज में बि आहे शिकायत, पोइ उहा बि प्रॉब्लम आहे? अगरि मतिलबु कड़क जो आवाज़, कड़क जो आवाज़ ॿारनि में प्रॉब्लम कोन्हे, पहिरीं त हुनखे डायग्नोस करणु खपे प्रॉपर। अगरि बार बार शइ इहा अचे थी त ज़रूरु डॉक्टर खे ॾेखारणु खपे, ॿी कोई जोड़नि जी प्रॉब्लम त न आहे। बाक़ी ॿारनि में कुझु स्पेसिफिक डिज़ीज़ हूंदी आहे जंहिंखे चवंदा आहियूं ऑस्ट्रोजन इम्परफेक्ट आहे, उन में इहो हूंदो आहे कि मतिलबु जीअं ऑस्टियोपोरोसिस में फ्रैक्चर थींदो आहे त ॿारनि में बि ईअं मतिलबु हल्को सो धकु लॻो उन में फ्रैक्चर। सर, ॿारनि में ऐं जीअं चऊं नौजवाननि में बि, त आउं पंहिंजी जे करे ॻाल्हि करियां त आई एम ओनली 22 years old, पर मूंखे बि इहा शइ थिए थी,
उथां थी न मूंखे हॾनि में थिए थो मतिलबु आवाज़- नी में हा आवाज़ थिए अचे थो हा। मतिलबु तव्हांजे लाइ अहिड़ी कोई प्रॉब्लम वारी ॻाल्हि कान्हे न ई तव्हांजी एतिरी एज आहे जस्ट कुझु एक्सरसाइज करे ॿिन्हिनि जो बि इहो ई प्रॉब्लम आहे त उहे असां परेशान थी विया आहियूं ईअं तव्हां वञो त असां गणती में ॻरी वञूं त वॾो मसइलो थी वियो आहे कढ़ाए न वञूं अस्पताल पाण खे इन जो मतिलबु इहो कोन्हे की हर माण्हू जेको आहे उहो ऑर्थोपेडिक जो मरीज़ आहे ठीकु आहे बेसिकली कुझु शयूं हूंदियूं आहिनि जेके तव्हां रूटीन एक्सरसाइज एक्टिविटी कंदा आहियो करे उन सां सघूं normal था थी बिल्कुलु। अच्छा अच्छा के नंढा ॿार ॼमंदा आहिनि त पोइ उहे के माना नॉर्मल शायदि न हुजनि त उन्हनि जे लाइ चवंदा आहिनि त हॾ हिन जा टुटनि था भॼनि था उहे वॾा प्रॉब्लम में हूंदा आहिनि के अहिड़ा ॿार मां ॾिठा आहिनि जेके चुरंदे पुरंदे उन्हनि जा हॾ चवंदा भॼी था पवनि एग्ज़ैक्टली मां तव्हांखे चयो हाणे पे बेसिकली जीअं वॾनि में ऑस्टियोपोरोसिस हूंदो आहे ॿारनि जे अंदरि हिकिड़ी बीमारी हूंदी आहे जंहिंखे चवंदा आहिनि ऑस्टियोजेनेसिस इम्परफेक्टा ब्रिटल बोन डिज़ीज़ ठीकु आहे मतिलबु जीअं तव्हां चयो की उन्हनि जी बोन ईअं हूंदी आहे जीअं गतो हूंदो आहे न कागर माना ईअं थोरो चोरण सां चवंदा भॼी पवंदो इवन उन जा ग्रेड्स आहिनि कुझु ॿार असां अहिड़ा बि ॾिठा आहिनि जीअं माउ जे पेट में हूंदा आहिनि त उहो जेको यूट्रस जी कंप्रेशन जे करे जेके पसलियूं हूंदियूं आहिनि उहे बि पैदा थींदा टुटल हूंदियूं आहिनि ठीकु आहे ऐं इवन फॉरन बर्थ खां पोइ बि हुननि जूं कुझु हॾियूं टुटल हूंदियूं आहिनि या थोरो सो बेड ते बि स्लिप थींदो आहे त हुन में हॾियूं टुटी हूंदियूं आहिनि लेकिन उन शइ जो इलाजु पॉसिबल आहे सही सही हाणे इलाजु छा आहे हिकु त विटामिन्स बि वठिजनि सनी डी बि मौजूदु आहे सनी डी खे बि चवनि था इन जा प्रोडक्ट्स बि जेके आहिनि उहे ख़रीद करियो बिल्कुलु विटामिन डी जी जेका तव्हांखे कमी आहे उहा पूरी थी सघे थी तव्हां वधीक छा ॿुधाईंदा अच्छा इन में मल्टीपल शयूं आहिनि पहिरीं असां डाइट खां स्टार्ट लाइफ स्टाइल इहे शयूं खे डिस्कस करे पोइ मेडिकेशन इन्हनि शइ ते लाइफ स्टाइल जो मतिलबु इहो आहे की हिकिड़ो तव्हां एक्टिविटी रखो पंहिंजी मतिलबु डेली अचणु वञणु घुमणु फिरणु या अधु कलाक जी स्पोर्ट्स या वॉकिंग रखो उन सां ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव थिए थी उन सां बोन जी तव्हांजी जेका सर्कुलेशन इम्प्रूव थिए थी न डेंसिटी वधे थी ठीकु आहे ॿियो तव्हांजी डाइट जो मतिलबु आहे जीअं स्मोकिंग ऐं फैक्टर्स आहिनि उन्हनि खां अवॉइड कयो वञे अल्कोहल आहे डाइट में जीअं मतिलबु तव्हां फ्राई शयूं खाओ था उन्हनि जे करे बि ऑस्टियोपोरोसिस थिए थो इवन जेके ड्रिंक्स आहिनि कोला ड्रिंक्स वग़ैरह पीओ था उन जे करे बि थिए थो ठीकु आहे उन खां पोइ खाइणु पीअणु जीअं मतिलबु तव्हां हेल्दी फूड्स वठो ठीकु आहे जंहिंमें डेयरी प्रोडक्ट्स आहिनि वेजिटेबल आहिनि मीट आहे इन शइ जो रेगुलर इस्तेमालु कयो सर अगरि थी वियो ऑस्टियोपोरोसिस पोइ असां उनखे कीअं अवॉइड करे सघूं था अच्छा उनखे बेसिकली तव्हांजा पहिरियों कमु आहे जेके फैक्टर जंहिंजे करे थियो आहे एज ठीकु आहे उनखे प्रिवेंट करियो उन में इहो आहे की तव्हां पंहिंजो लाइफ स्टाइल चेंज करियो ठीकु आहे एज सां रिलेटेड आहे अगरि ओल्ड एज आहे त लाइफ स्टाइल बि चेंज करे प्लस में वॉकिंग एड वग़ैरह यूज़ करे जीअं स्लिप न थियनि किरे न उन खां पोइ डाइट खे इम्प्रूव करिणो आहे जंहिंमें प्रोटीन बि थी विया तव्हांजो डेयरी प्रोडक्ट बि थी विया तव्हांजो कैल्शियम बि थी वियो तव्हांजो वाइटामिन डी बि थी वियो इन्हनि जो रेगुलर इस्तेमालु करिणो आहे अगरि हार्मोनल थेरापी उन खां पोइ अचे थी जीअं वाइटामिन डी जो रेगुलर इस्तेमालु करणु खपे ठीकु आहे उन खां पोइ तव्हां इन जी में स्पेसिफिक ट्रीटमेंट हूंदियूं आहिनि जंहिंखे बिसफॉस्फोनेट चवंदा आहियूं ठीकु आहे उहे तव्हांजा कुझु मेडिसिन आहे जेके हफ़्ते में बि ॾिबी आहे कुझु अहिड़ियूं आहिनि जेके रिसेंटली हाणे 3 महीने बि अचनि थियूं कुझु साल में हिकिड़ो दफ़ो आहे इंजेक्शन उहे बि ॾेई सघंदा ठीकु आहे उन खां अलावा ॿिया फैक्टर्स हूंदा आहिनि जीअं मतिलबु कंहिंखे काई डिज़ीज़ आहे ठीकु आहे जीअं चेस्ट प्रॉब्लम आहे स्टीरॉइड वठंदा या कीमोथेरापी जो पेशेंट आहे या कंहिंखे लिवर डिज़ीज़ आहे या कंहिंखे लंग डिज़ीज़ आहे या क्रॉनिक ट्रीटमेंट वठे थो त उन्हनि में ऑस्टियोपोरोसिस न आहे अच्छा ॿी हिकिड़ी शइ कॉमनली दिमाग़ जा मसइला कॉमन हूंदा आहिनि या जेके उन में जेका न्यूरोसाइकेट्री जी मेडिसिन वठंदा आहिनि त उन में ऑस्टियोपोरोसिस थींदो आहे साल 2 सालनि खां न्यूरोसाइकेट्री जी मेडिसिन उन्हनि मरीज़ माण्हुनि में 2-3 सालनि खां पोइ बोन पेन ऐं इहे स्टार्ट थींदा आहिनि इहा निशानी जी ऑस्टियोपोरोसिस जी त उन में गॾोगॾु जेको आहे न तव्हांखे वाइटामिन डी ऐं ॿिया सप्लीमेंट रेगुलर बेसिस ते वठणु खपे मल्टी जेके वाइटामिन्स हूंदा आहिनि उन्हनि जो बि इंटेक असांखे करणु खपे उन्हनि जो स्पेशली वाइटामिन डी जो अच्छा सर वाइटामिन डी किथां थो मिले असांखे सिज खां अलावा ऐं सर सिज सां बि मसइलो आहे हिकिड़ो मसइलो इहो आहे त सिज खां जेकॾहिं असां उहो मतिलबु वठूं बि था त उन सां असांजी स्किन ख़राब थिए थी स्किन ते पाण सां मसइलो आहे सिज सां न आहे मतिलबु असां सां मसइलो आहे रेज़िस असांजी वठणु घुरिजे उस थोरी वठणु घुरिजे उहो बि थोरो असांखे ॿुधायो बिल्कुलु बिल्कुलु असल में असां वटि थोरी सी अवेयरनेस घटि आहे हा लॉजिकल ॻाल्हि तव्हां दुनिया में वञो की हर जॻह ते मतिलबु जेके वाइट स्किन वारा माण्हू आहिनि उहे सन बाथ वठंदा आहिनि बाक़ाइदा असां वटि थोरो सो बि उस में निकिरणु चाहींदा न असांजी स्किन जेको आहे फेयर आहे उहो ख़राबु थींदी आहे एक्चुअली सन मतिलबु उस वठण जो इहो मतिलबु कोन्हे तव्हां 4 कलाक उस में वेही रहो ठीकु आहे हार्डली मुंहुं करे वेही रहो ईअं घुमो फिरो ज़रूरी न उस ॾे बूथो करे बीह रहो ईअं बि न आहे बिल्कुलु एक्चुअली असांजी लाइफ तव्हांखे अर्ज़ु कयूं की असां वटि जीअं मतिलबु फ्लैट वारी ज़िंदगी आहे की ओपन एयर कोन्हे असां वटि सन एक्सपोजर थिए ई कोन थो त आइडियली अगरि तव्हां अधु कलाक बि उस में घुमो था त उन सां तव्हांजी अल्ट्रावायलेट रेज़ जे करे एब्जॉर्प्शन थिए थी वाइटामिन डी जी अच्छा कोई स्पेसिफिक टाइम न आहे
आइडियल जेको आहे तव्हांजी तेज़ जेका उस हूंदी आहे, ठीकु आहे, इहो कॉन्सेप्ट तव्हांखे क्लियर करे छॾियां। कुझु माण्हू चवंदा आहिनि न अर्ली मॉर्निंग वारी जीअं सिज निकिरंदो आहे उन में न, ईअं न, जेका तव्हांजी तेज़ उस हूंदी आहे जीअं 12 वॻे 1 वॻे उन टाइम ते आइडियली तव्हांखे उस में वञणु खपे। पर उस में वञण जो मतिलबु इहो कोन्हे तव्हां फुल स्कार्फ पाए छॾियो, मथां हिजाब पाए छॾियो, पोइ तव्हां उस में वञो, मतिलबु इन जो कोई फ़ाइदो न, उहो सॼो तव्हांजे कपिड़नि में अब्ज़ॉर्ब थी था वञनि त उनजो एस एच। ॿियो तव्हांजे विटामिन डी जी मेन सोर्स आहे डेयरी प्रोडक्ट्स, खीर दही इन्हनि शयुनि जो इस्तेमालु वधीक कयो वञे। टी जेका मेन असां वटि रिसोर्स आहे उहा फिश जो इस्तेमालु जेको घटि कयो वेंदो आहे। हाणे सियारो अचे थो त मच्छी खाईंदा आहिनि सभई, हा, पर उन में हिकिड़ी शइ हूंदी आहे असां वटि जेको कॉमन आहे, मच्छी असां खाईंदा आहियूं लेकिन उनखे डीप फ्राई करे खाईंदा आहियूं, मतिलबु बिल्कुलु क्रिस्पी थी वेंदी आहे त उन में सॼो जेके कैलोरीज़ आहिनि उहे बर्न थी वेंदियूं आहिनि। बोड़ चाढ़ियो बाबा, सौ सुधो तव्हांखे ॿुधायां थो, मच्छीअ जो बोड़ चाढ़ियो ईअं माना सफ़ा ईअं तरे ऐं कड़क करे ऐं ईअं माना न खाओ त बहितर आहे, ईअं न साईं। भाॼी पाण ॻुठनि में चाढ़ींदा आहियूं ऐं ॾाढी वणंदी बि आहे मच्छी। हा एग्जैक्टली, इनमें कोई शक न। जेकॾहिं विटामिन जी कमी खे पूरो करणो चाहियो था त सनी डी मार्केट में मौजूदु आहे, उहो तव्हां वठी सघो था। सनी डी नालो ॾाढो ज़बरदस्त आहे ऐं तव्हांजी जेके विटामिन डी जी जेकॾहिं तव्हांखे कमी आहे त पोइ इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे त सनी डी मार्केट में अची वियो आहे। बाक़ी असां डॉक्टर साहिब सां बि कचहरी कयूं था त हॾनि जी जेका बीमारी आहे या हॾनि जो जेको मर्ज़ु आहे उनखां कीअं पाण बचाव करे सघूं था। भला को माण्हू इन में माज़ूर त न थी वेंदो जेकॾहिं लापरवाही घणी करे त न। एक्चुअली ऑस्टियोपोरोसिस जे करे जेके मेन प्रॉब्लम अचंदा उहो फ्रैक्चर्स थींदा, ठीकु आहे, फ्रैक्चर्स थींदा, उन फ्रैक्चर खे ट्रीट कयो वेंदो आहे। हाणे अगरि तव्हां वाइटामिन इहो मतिलबु हिनखे ट्रीट नथा करियो ऑस्टियोपोरोसिस खे, अॼु तव्हां हिकिड़ो फ्रैक्चर ट्रीट कयो, ऑस्टियोपोरोसिस ट्रीट न थियो, 3 महीननि खां वरी तव्हांजी ॿी बोन टुटल हूंदी, हर 3 महीने 4 महीने 6 महीने तव्हां हिकिड़ी फ्रैक्चर जो इलाज बगल टुटल माना मार्केट में अची वेंदा आहिनि। कहिड़ो माण्हू आहे जेको सफ़ा बगल टुटल आहे, उन सां गॾोगॾु तव्हांखे मतिलबु कॉस्ट पे अचे थी न कि सॼो बेड रिटर्न हिकिड़ो फ्रैक्चर थियो। अगरि तव्हांजी हिकिड़ी टंग जो फ्रैक्चर थिए थो त तव्हां कुझु टाइम लाइ हैंडीकैप थींदा हलियो एक्टिविटी, उन खां पोइ वरी ॿी बोन जो फ्रैक्चर। इन्हनि शयुनि खां प्रिवेंट करण जे लाइ ऑस्टियोपोरोसिस खे कंट्रोल कयो वञे त जीअं तव्हांजी बोन स्ट्रॉन्ग थिए, फ्रैक्चर न थींदो। अच्छा सर, तव्हांजी जेका रिसर्च आहे उनजे बारे में असांखे ॿुधाइजो, जंहिंजो मूं इंट्रोडक्शन में बि ज़िक्र कयो हो। जी, एक्चुअली मूंखे नॉमिनेट कयो वियो, पाकिस्तान में मुंहिंजूं कुझु रिसर्च हुयूं, उहे एडल्ट ते बि हुयूं, पीड्स ते बि हुयूं, ठीकु आहे, जेके पूरी दुनिया मां माण्हुनि पंहिंजूं मोकिलियूं। त असांजी सीकॉट इज़ द इंटरनेशनल सोसाइटी ऑफ ऑर्थोपेडिक एंड ट्रॉमाटोलॉजी, ठीकु आहे, उहा हर साल जेको आहे टेन्योर ईंदो आहे कंट्री जो। त हिन साल टेन्योर हो हुनजो मलेशिया में, उते जेका मुंहिंजूं उन्हनि 4 रिसर्च अप्रूव कयूं फॉर द प्रेज़ेंटेशन, दुनिया जे साम्हूं तव्हां प्रेज़ेंट करियो। बेसिकली पूरी दुनिया उन में त मुंहिंजे ख़्याल में कोई लख खां वधीक माण्हू अप्लाई कंदा आहिनि, पर उनजो 1000 या 1500 प्रेज़ेंटेशन हूंदा आहिनि जेके नॉमिनेट थी। अल्हम्दुलिल्लाह। हाणे वक़्तु तव्हां वटि बि थोरो मुख़्तसिर आहे, का अहिड़ी कम जी ॻाल्हि जेका रहिजी वई हुजे त तव्हां शेयर करे सघो था इन मर्ज़ जे हवाले सां। अच्छा, ऑस्टियोपोरोसिस में कोई परेशानी वाली ॻाल्हि कान्हे का, ठीकु आहे, इहा कॉमन प्रॉब्लम हूंदी आहे, फीमेल में वधीक रेशियो आहे, फीमेल में मूं तव्हांखे ॿुधायो उनजे करे हूंदो आहे। त उनजो जेको ट्रीटमेंट आहे, सभ खां पहिरीं पंहिंजो लाइफ स्टाइल चेंज करियो, ठीकु आहे। कॉमन शयूं खीर दही हर घर में मौजूदु आहे, फिश बि तक़रीबन जेका मच्छी आहे उहो हर माण्हू खाए थो, सिर्फ़ु उनखे पचाइण जो थोरो तरीक़ो तव्हां मॉडिफाई करियो, मतिलबु ओवर कुक या फुल जेको आहे ऑयल हणी करे न पचायो। बेसिकली जीअं मतिलबु तव्हां चाहे बॉयल करे खाओ त वधीक आहे, उनखां उहा नथा खाई सघो त ग्रिल करे खाओ, ठीकु आहे। खीर जो इस्तेमालु रेगुलर बेसिस ते करियो, उनखां अलावा स्मोकिंग बिल्कुलु न करणु खपे इन शयुनि में, ऐं पंहिंजो लाइफ स्टाइल जेको आहे उनखे थोरो सो चेंज करणु खपे। एग्ज़ेक्टिव लाइफ खां थोरो सो चेंज थी करे तव्हां वॉक बि करियो, एक्टिविटीज़ बि करियो, पंहिंजे पाण खे टाइम ॾियो त इहा ट्रीटेबल आहे, अहिड़ी का वॾी बीमारी। ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे तव्हां। अॼु खां असां ॿई पाण खे टाइम ॾींदासीं, छो त गोॾनि में ईअं आवाज़ु अचे थो। साईं वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं ॾाढी ॼाण मिली। तव्हां अॼु आयो प्रोग्राम में त असांखे बि जेका ॼाण न हुई उहा मिली वई। सनी डी मार्केट में मौजूदु आहे। विटामिन डी जेकॾहिं तव्हांजी कमी आहे, तव्हां वटि कंहिं डॉक्टर ॿुधायो आहे तव्हांखे त विटामिन डी जी कमी खे पूरो करण लाइ सनी डी मार्केट में मौजूदु आहे। हिते वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक, मोटी ईंदासीं त ॿिया मौज़ूद महिमान बि असांखे जॉइन कंदा। काॾे बि न वञिजो, असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम सलाम। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी
सलाम संद में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। जेको पहिरियों असांजो ब्रेक हुयो ॾाढी ॼाण हुन में तव्हांखे ॾिनीसीं, ॿिए ब्रेक में बि ईअं ई ॼाण ॾींदासीं तव्हांखे। पहिरें ब्रेक में तव्हांखे हॾनि जे मर्ज़ जे बारे में ॿुधायोसीं, हाणे वरी तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन ब्रेक में त कलर थेरेपी बि थिए पई। जेकी बि मर्ज़ आहिनि उहे, हिकिड़ो असां वटि दोस्त पोतल आहे, उहो माना कलर हणे थो। पोतल बि आहे? हा, पोतल आहे न वॾो। सो वॾी ॻाल्हि इहा आहे त मां त हैरत में पइजी वेंदो आहियां त इहो चक्कर आहे छा। पहिरियों असांजे प्रोग्राम में आयो हुयो ऐं हिते जेकी असां वटि थोरा ईअं मनड़ा टुंडड़ा के माज़ूर हुया, उन्हनि जी कलर थेरेपी कई, उहे ठीकु थी विया। उहे माना उन वक़्तु चवनि पिया त यार चक्कर माना सही थी वियो आहे। पोइ चए थो त के वेव्स आहिनि, की शायदि को सिस्टम आहे, कलरनि जी का कमी थींदी आहे, रंगनि जी। पाण चवंदा आहियूं ज़िंदगी रंगीन आहे, पर उन में रंगीन ज़िंदगी में के रंगनि जी का जेकॾहिं खोट थिए थी त उहे रंगनि जी खोट उहो असांजो दोस्त पूरो कंदो आहे। ऐं मार्कर बि उहे आहिनि जेकी पाण आम जेकी स्टोर्स सां मिलनि था, ईअं बि न आहे त को पढ़ियल आहिनि, को तावीज़ थियल आहिनि, अहिड़ी ॻाल्हि न आहे। उहो मार्कर पेन सां उहे कलर कंदो आहे, जिते जिते सूर पवंदो आहे जोड़नि में हॾनि में उते कलरिंग थींदी आहे। ऐं पहिरियों त थोरी देरि पुछा कयसि त छा छा थींदो आहे, चई हर उहो मर्ज़ जेको मेडिकल में शायदि मुमकिन न हुजे, हिते असां वटि मुमकिन थी वेंदो आहे। सो असां इहा ॼाण बि ॾींदासीं। उहो म्यूज़िक महिमान केरु आहे ऐं ॿियो केरु महिमान आहे, पहिरियों तव्हांखे ॿुधाईंदी। अव्हां बिल्कुलु सही चई रहिया आहियो इरशाद। अॼु जो जेको ॾींहुं आहे उहो पहिरियों ॾींहुं आहे हफ़्ते जो, मंडे जो ॾींहुं आहे। त असां सोचो कुझु नओं हुजणु खपे, कुझु इंफॉर्मेटिव हुजणु खपे, प्रोडक्टिव हुजणु खपे। इंफॉर्मेटिव हिन वजह सां छॾो असांखे इहे जेके मसइला आहिनि उहे आम मसइला आहिनि। हिकिड़ो त हॾनि जो मसइलो, पहिरियों ब्रेक अव्हां ॾिठो त हॾनि जा कहिड़ा कहिड़ा मसइला थियनि था, कहिड़े तरीक़े सां असां उनखे हैंडल करे सघूं था। उनखां अलावा हींअर जेको सेगमेंट आहे हिन में जेको असां ॻाल्हाईंदासीं महिमाननि सां, हिकिड़ो त कलर थेरेपी ते ॻाल्हाईंदासीं। जेके बि मर्ज़ आहिनि, इहे तव्हां वरी ॻाल्हि डॉक्टर खां मूं पुछो त वार वॾा कीअं थींदा, हुननि चयो गंजनि जा वार थी वेंदा आहिनि, वॾा कीअं थींदा, मतिलबु उहे बि थी वेंदा हुआ। त मतिलबु हर इलाजु जेको आहे उहो कलर थेरेपी में आहे। त असां उन्हनि सां मुख़्तलिफ़ जेके बि बीमारियूं आहिनि, जेके बि असांखे माना अजीब अजीब शयूं फेस करणियूं पवनि थियूं, उन्हनि ते असां ॻाल्हाईंदासीं। तव्हां बि कॉल करे ॿुधाए सघो था त तव्हां सां कहिड़ा प्रॉब्लम आहिनि। ऐं उनखां अलावा प्रोग्राम में फिटनेस जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं, जेको हर माण्हू जो शौक़ु आहे। असां चाहींदा आहियूं त असां घणे खां घणा फिट हुजूं, असां थोरो बि हेॾां न थींदा आहियूं त असांजी टेंशन थी वेंदी आहे। ऐं तव्हांखे इहो ॻाल्हि ॿुधाईंदी आहे न त टेंशन सां कुझु बि न आहे थींदो, वर्कआउट सां सभु कुझु थींदो आहे। पर हिते वरी किसो ई ॿियो आहे, वर्कआउट घटि पर डाइट सुठी करणी आहे। मतिलबु हिकु न टे टे चारि चारि पंज पंज कम जेको आहे न हिकु शइ में थियनि पिया, मतिलबु कंसल्टेंट आहिनि। उन ते बि असां ॻाल्हाईंदासीं। तारुफ जी तरफ़ वञूं था। जेके पहिरियां महिमान प्रोग्राम में मौजूदु आहिनि, डॉक्टर सैयद गुल मोहम्मद साहब, अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। पाण जेके आहिनि उहे कलर थेरेपी जेका मूं तव्हांखे ॿुधाई उहे कंदा ऐं ॾाढे बहितरीन तरीक़े सां करे रहिया आहिनि। ऐं असां अॼु उन्हनि खे प्रैक्टिकली बि कुझु शयूं प्रोग्राम में कराईंदासीं। फिजियोथेरेपी खां पोइ कलर थेरेपी मार्केट में मौजूदु आहे। एग्ज़ैक्टली। ऐं इन खां अलावा प्रोग्राम में जेके मौजूदु आहिनि, उमर बिलाल अहमद साहब, अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। खुशामदीद कहते हैं आपको प्रोग्राम में। इन्हनि जे बारे में थोरो शॉर्ट इंट्रोडक्शन ॾींदी हलां त जेके बि असांजा TV चैनल्स आहिनि उन्हनि ते सभिनी ते अपीयर थी चुका आहिनि। काफ़ी माण्हुनि हिननि खे अप्रोच कई आहे ऐं हिननि जी जेकॾहिं आउं फॉलोवरशिप ॿुधायां त हिननि खे 1 मिलियन ताईं जेके आहिनि उहे फेसबुक पेज ते, इंस्टाग्राम ते माण्हू फॉलो कनि था। ऐं काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे हिननि जी कंसल्टेंसी जे अंदरि ठीकु थी चुका आहिनि, या चऊं था फिट थी चुका आहिनि। असल में ठीकु मूं हिन करे वर्ड यूज़ कयो छो जो असांखे काफ़ी ॿियूं बीमारियूं बि हूंदियूं आहिनि जेके असांजी जेको असांजे करे वेट वधी वेंदो आहे त उन में ॿियूं बि काफ़ी बीमारियूं थी वेंदियूं आहिनि। हार्मोनल डिज़ीज़ थी वेंदी आहे, कोलेस्ट्रोल वधी वेंदो आहे, दिलि जूं बीमारियूं थी वेंदियूं आहिनि, ॿियूं बि काफ़ी बीमारियूं आहिनि जेके मूंखे आइडियो बि न हूंदो। हॾनि जूं बीमारियूं बि थी वेंदियूं आहिनि। त उन्हनि सभिनी खां जेके आहिनि उहे बची सघनि था। पाण कंसल्टेंट आहिनि ऐं इहो बि अव्हांखे ॿुधाईंदी आहियां त फस्ट फिटनेस कंसल्टेंट आहिनि पूरे पाकिस्तान में। कंसल्टेंट खे थोरो आउं सही तरीक़े सां ॿुधाईंदी हलां, जेके असांजा आम सादा माण्हू आहिनि उन्हनि खे ॿुधाईंदी हलां त असां वटि काफ़ी कैटेगरीज़ हूंदियूं आहिनि। हिकिड़ी कैटेगरी इहा आहे त तव्हां हिकिड़ी न्यूट्रिशनिस्ट हूंदा आहिनि, उहे न्यूट्रिशनिस्ट तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि त तव्हांखे कहिड़ी ग़िज़ा खाइणी आहे। उनखां अलावा असां ट्रेनर हूंदा आहिनि जेके असांखे माना मुख़्तलिफ़ एक्सरसाइज़िस जेके योगा वग़ैरह इहे शयूं कराईंदा आहिनि। ॿिया हूंदा आहिनि जेके साइकोलॉजी तव्हां सां ॻाल्हाईंदा आहिनि। ॿियो इमोशनली उहे सभु डॉक्टर्स ई हूंदा आहिनि। उहे माना चवंदा आहियूं सभई हिकिड़े पेक में, उनखे कंसल्टेंट चइबो आहे। माना जेके सभु शयूं हिकिड़े पेक में अची वञनि। हा, कंसल्टेंट ठीकु आहे। त इहो पाकिस्तान में फस्ट फिटनेस कंसल्टेंट आहिनि। ऐं असां जेके आहिनि उन्हनि सां इन्हनि मुख़्तलिफ़ मौज़ुनि ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। ऐं उनखां अलावा प्रोग्राम जो अव्हांखे ख़बर आहे त असां ॾाढा सुठा सिंगर बि मौजूदु हूंदा आहिनि, जंहिंजो नालो अव्हां सां ॿुधाईंदी हलां त फ़क़ीर न्याज़ हुसैन उमराणी साहब। अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था। न्याज़ ॾाढो सुठो रागी आहे ऐं मार्केट में धूम मचाए छॾी अथई। ॾाढा सुठा कलाम टिकटॉक ते हुनजा वायरल बि थींदा आहिनि। हिकिड़ो त कलाम तव्हां टिकटॉक ते अक्सर ॾिठो हूंदो या पाण मथां टिकटॉक ठाही हुजे, रुॻो पैसे जी पट पट आहे,
आशिक मथां लठा इहो कलाम ॾाढो टिकटॉक ते हलियो ऐं मिलियंस में जेको आहे हुन ते टिकटॉक ठाहिया विया उन खां पोइ वरी हिकिड़ो कलाम ॾाढो अॼुकल्ह फ़क़ीर जो हले थो त अमड़ तुंहिंजूं दुआऊं मूंसां साण आहिनि इन खां सवाइ खोड़ सारा ॿिया गाना गीत जेकी मुख़्तलिफ़ वक़्त में फ़क़ीर साईं ॻाईंदो रहे थो ऐं तमामु घणी मञता मिले थी हुनजो अंदाज़ पंहिंजो आहे निरालो अंदाज़ आहे मुनफ़रद अंदाज़ आहे ऐं भलो अंदाज़ आहे सो फ़क़ीर खे अॼु रूबरू ॿुधंदासीं इमरान साहिबु तव्हांखे बरकात असांखे ॾाढो सुठो लॻो आहे असां मिली करे ऐं इन खां अलावा उस्ताद बादल आई साहिबु प्रोग्राम में मौजूदु आहिनि ॾाढा सुठा सिंगर म्यूज़िशियन अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था असांजे सचड़ा साथी बि आहिनि ऐं इन खां अलावा मोहम्मद अली साहिबु प्रोग्राम में मौजूदु आहिनि बिल्कुलु मतिलबु ड्रेस थी करे टोपी अजरक ॿई पाए करे प्रोग्राम में मौजूदु आहिनि अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था सही हाणे मौजूदु महिमान पहुची चुका आहिनि सो हाणे असां हलूं था शेफ फैसल अॼु असांजो प्रोग्राम माना त ॾाढो मसरूफ़ प्रोग्राम आहे चिकन मसाला खिचड़ी ऐं चॉकलेट शेक बि तयारु कयो अथई मसाको मसाला ॾाढो ज़बरदस्त आहे मार्केट में मौजूदु आहे पाउडर वठो मिलायो ऐं ज़बरदस्त ताम तव्हां उहे टेस्ट करे सघो था हाणे शेफ फैसल ॾांहुं वरूं था अॼु प्रोग्राम ॾाढो मसरूफ़ आहे असांजो शेफ फैसल साईं ॿुधायो छा तयारु कयो हलो था फैसल खे ॾिसूं जी अस्सलाम वालेकुम नाज़रीन मां आहियां शेफ फैसल तव्हां ॾिसो पिया कुकिंग शो में त सभु ख़ैरियत सां हूंदा मज़ेदार रेसिपीज़ हमेशह अंगर खणी ईंदा आहियूं काफ़ी सारी तरह जी फरमाइशूं पूरी कयूं पिया मौसम जे हिसाब सां बि तमामु बहितरीनु खाधा ठहनि पिया ऐं उहे खाधा जेका मां ठाहियां पियो हुनमें असां छा इस्तेमालु कयूं पिया हुनमें असां इस्तेमालु कयूं पिया मसाको चिकन पाउडर तमामु बहितरीनु पाउडर आहे ऐं हीअ चिकन पाउडर जीअं असां यूज़ कंदा आहियूं मसाको जो हीअ फ्लेवर वाइज़ तमामु बहितरीनु पाउडर आहे हिन में लूण जी क्वांटिटी मौजूदु हूंदी आहे हिन में फ्लेवर मसाला हूंदा आहिनि ऐं जॾहिं तव्हां हिनखे कंहिं भाॼी में कंहिं बि क़िस्म जी सब्ज़ी में कंहिं बि क़िस्म जी तव्हां चिकन आहे गोश्त आहे आलू गोश्त ठाहियो पिया या मिक्स वेजिटेबल ठाहियो पिया दालूं मुख़्तलिफ़ क़िस्म जो ठाहियो पिया खिचड़ी ठाहियो पिया उनजे अलावा तव्हां हिन में चांवर आहिनि मटर वारा चांवर आहिनि पुलाव ऐं बिरयानी आहे में इस्तेमालु करे सघो था हे साशे मार्केट में अवेलेबल आहे 20 खां 25 रुपए जो साशे मिलंदो आहे जेतिरा 2 चिकन क्यूब हूंदा आहिनि उन क्वांटिटी में ही चिकन पाउडर मिले थो ठीकु आहे त इहो अॼु मां ठाहियां पियो छा रेसिपी मां ठाहियां पियो चिकन खिचड़ी चिकन मसाला खिचड़ी यानी जीअं असां खिचड़ी ठाहींदा आहियूं पेट ख़राबु हूंदो आहे या डॉक्टर्स चवंदा आहिनि हल्को खाधो ठाहियो त हू खिचड़ी ठाहींदा आहियूं लेकिन चिकन सां गॾु चटपटी हलीम जे टच वांगुरु हूंदी तमामु बहितरीनु रेसिपी ऐं हिन में असां इहो पाउडर विझंदासीं उनजे अलावा आहे क्रिस्पी फ्राई तमामु बहितरीनु आहे क्रिस्पी फ्राई मार्केट में अवेलेबल आहे हिन खां ज़िंगर ब्रोस्ट कबाब जी कोटिंग ये सभु करे सघो था मच्छी खे कोटिंग करे फ्राई कबो आहे क्रिस्पी फ्राई मच्छी ठही वेंदी वेजिटेबल्स लाइ तमामु बहितरीनु जो पूरो प्रोसेस पुठियां लिखियलु हूंदो आहे हिन तरीक़े सां तव्हां इनखे वठी ठाहे सघो था बिज़ मुत्तफ़िक़ ही कस्टर्ड पाउडर आहे तमामु बहितरीनु आहे बिज़ मुत्तफ़िक़ जो कस्टर्ड वनीला फ्लेवर में आहे चॉकलेट फ्लेवर में आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर में हिन जे पुठियां सॼो तरीक़ेकार लिखियलु आहे ठीकु आहे सॼो तरीक़ेकार लिखियलु आहे हिन तरीक़े खे तव्हां फॉलो कंदो 3 पा यानी 3.5 कप खीर में ही सॼो खोले पैकेट विझंदो इनखे चङी तरह पहिरीं मिक्स कंदो थधे खीर में लेकिन कचो खीर न हुजे पोइ इनखे चुल्हे जे मथां पचाईंदो 4 खां 5 मिनट में घाटो क्रीमी कस्टर्ड तयारु थी वेंदो हिनमें चॉकलेट फ्लेवर बि आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे वनीला अॼु असां ठाहींदासीं चॉकलेट फ्लेवर में चॉकलेट शेक ठाहींदासीं तमाम बेहतरीन ड्रिंक ठहंदी चॉकलेट जी और इसको बनाना सां गॾु अकेले सां गॾु ठीक है आज की जो हम रेसिपी बना रहे हैं बहुत ही मज़ेदार बना रहे हैं खिचड़ी आप लोग खाते हैं डिफरेंट किस्म की खिचड़ियाँ बनती हैं आज मैं बना रहा हूँ मसाला कीमा खिचड़ी वाह चिकन मसाला खिचड़ी वाह वाह चिकन में माना चिकन मसाला खिचड़ी भी जो ॾिठीसीं ऐं या खाई बि ॾिसंदासीं थोरी देरि ऐं मसाको मसाला में अॼु वारी तव्हां वारी ॻाल्हि आउं थी करे छॾियां त जेकॾहिं तव्हां कंहिं बि डिश में मसाको मसाला विझो था त तव्हांखे लूणु विझण जी ज़रूरत न आहे सही छो जो उन में लूणु ऑलरेडी पयल हूंदो आहे हुनजो लूण जो ख़र्चो जेको आहे न बची वेंदो आहे ऐं उन खां अलावा जेको मिठे जो शौक़ीन आहे त उन लाइ चॉकलेट फ्लेवर में शेक बि ठहियो हो ऐं अक्सर असां वटि माण्हुनि खे जेको आहे न चॉकलेट फ्लेवर में शेक पसंदि हूंदो आहे ॿारनि खे ख़ासि तौर ते घणो ई एग्ज़ैक्टली बज़ में मुतफ़िक़ में ठहियो ऐं ॾाढो ज़बरदस्त ठहियो शेफ फैसल जी महिरबानी आहे सुबुह सुबुह जो असांखे वक़्तु ॾींदो आहे छो त हीउ प्रोग्राम अक्सर असां जूं अधियूं भेनरूं बि घणो ॾिसंदियूं आहिनि सो किचन जी रौनक खे बहाल करण जे लाइ कुझु सेगमेंट्स असां अहिड़ा बि हिन प्रोग्राम में विधा आहिनि जीअं तव्हांखे उन मां बि ॼाण मिले कुझु न कुझु पिरायो
माना इल्मी ॼाण पंहिंजी जॻह ते ऐं जेकी स्किल्स आहिनि ख़ासि तौर ते बावर्ची खाने में जेकॾहिं तव्हां मौजूदु आहियो त उहे तव्हांखे अचणु घुरिजनि, तव्हां सुठियूं जेके इन जे कुक थी सघो थियूं। एग्ज़ैक्टली, ऐं जंहिंजी रिसेंटली शादी थियण वारी आहे या जंहिंजी थी चुकी आहे, माना हाणे थी चुकी आहे, उन्हनि लाइ ॾाढो मज़े वारी शइ हूंदी आहे। छो उहे जेके आहिनि उहे पंहिंजी पढ़ाई में एजुकेशन में एतिरो मसरूफ़ हूंदियूं आहिनि, घर में कमु कंदियूं न आहिनि। सही सो असां सां गुल मोहम्मद साहब गॾाए। गुल मोहम्मद साहब, सुनते हैं कि ज़िंदगी बड़ी गमगीन है लेकिन आपने रंगीन कर दी है लोगों की, ये किस तरह से? ये क्या चक्कर है, ये क्या मौजज़ा है, क्या है क्या ये? ज़िंदगी तो शुरू से ही रंगीन है। अच्छा। लोगों ने बहुत सारी चीज़ें देखना शुरू की हैं। एक्चुअली जो मैं कलर थेरेपी करता हूँ, लोग कहते हैं कि बहुत से अभी भी लोग ये कहते हैं यार कि हमने कभी ना सुना ना देखा। ये तो 1870 से कलर थेरेपी पे काम हो रहा है मुख्तलिफ टाइप से, जैसे 1870 से 1870 से मुख्तलिफ टाइप से कलर से लोग इलाज कर रहे हैं। क्रोमोथेरेपी कहलाता है, जिसको लाइट्स के ज़रिए मुख्तलिफ कलर लाइट के ज़रिए से करते हैं। रूम के कलर को चेंज कर लेते हैं, उसमें आपको बिठा के करते हैं। ये चीज़ तो बड़ी आम है, ये तो पुरानी हम है। कलर को चेंज कर लेते हैं, कहते हैं कि कभी ब्लू होना चाहिए, कभी वाइट रखते हैं कि मूड अच्छा रहे। जिंदगी पे असरात बिल्कुल, आप कहते हैं कि इस कलर के कपड़े पहने, ये कलर घर के कमरों का कलर ये करवा लें, या कलर से लाइट के ज़रिए से, या फिर ये कि हमारे यहाँ बड़े मशहूर हैं शमसुद्दीन निज़ामी साहब जो कि कलर वाटर चार्ज करके करते हैं। ये मुख्तलिफ थेरेपी एक ज़माने से सारी चीज़ें चली आ रही हैं, लेकिन ये जो मैं कर रहा हूँ कलर थेरेपी डायरेक्ट, असल में अल्लाह ताला ने हमारे दोनों हाथ और पाँव में बॉडी के तमाम ऑर्गन्स के पॉइंट बनाए, ठीक है, जिसपे चाइनीज़ ये सारे प्रेशर थेरेपी, ये ऑक्यूपंचर को प्रेशर सारे चले, प्रेशर थेरेपी वही है। हम उस पर हमने उसको कन्वर्ट किया है कलर थेरेपी पे। ये बिल्कुल न्यू रिसर्च है, नई टेक्निक है जो कि पहले कभी नहीं हुई थी, कि उसी प्रेशर पॉइंट पे हम डायरेक्ट कलर मार्कर से कर रहे हैं। देखिए, सूरज की रोशनी में जो रेनबो कलर्स होते हैं वो सारे कलर्स हमारी बॉडी के अंदर होते हैं, और उन्हीं कलर्स की डेफिशिएंट या एक्सेस होने की वजह से हमें मुख्तलिफ बीमारियां होती हैं। अब हमारी स्टडी ये बताती है कि कौन सी बीमारी में, कौन से ऑर्गन में किस कलर की कमी है, किसकी ज़्यादती है। हम इन कलर से, उसी रेनबो कलर्स जो हम यूज़ करते हैं, उन्हीं से ये है कि ऑर्गन के, उन्हीं ऑर्गन के पॉइंट्स पे उन्हीं कलर को बैलेंस करते हैं और चीज़ें ठीक होने लग जाती हैं। कुछ तो फौरी ठीक होती हैं, कुछ स्लो वर्क कर रही होती है, डिपेंड करता है किस तरह की डिजीज़ है। तो ये इस तरह से काम करती है। अच्छा, हमारे साथ जो हैं वो उमर बिलाल साहब भी मौजूद हैं। हमें ये बताइएगा, मैंने इंट्रोडक्शन में तो थोड़ा सा बता दिया था कि कंसल्टेंट किसे कहते हैं, कि मतलब 3 से 4 चीज़ें मिल जाएं उसे हम कंसल्टेंट कहते हैं। योगा ट्रेनर या साइकोलॉजिकल कोई मसला हो, समझ में आ रहा था, थोड़ा इंट्रोडक्शन आ रहा था ना, सब समझ में आ रहा था। बस फिर आप सवाल करें, मैं आपको बताऊं ताकि हमारी ऑडियंस भी बोर ना हो। फिर ये बताएं कि ये क्या चीज़ है, आप क्या कर रहे हैं। देखें, जब फिटनेस की बात आती है ना, तो फिटनेस से अब हम थोड़ा सा इससे अगर पीछे जाएं तो, क्योंकि हम लोग पाकिस्तान के अंदर हम लोग जो है वो ज़रा वेस्ट से ज़्यादा इंस्पायर्ड रहते हैं, ठीक है, कि वेस्टर्न नॉलेज से हम लोग, और अमेरिका में, कनाडा में, बरतानिया में क्या हो रहा है, हमारे लिए वो जो है वो रोल मॉडल्स हैं, ठीक है ना। तो जब भी फिटनेस की बात आती है तो हमारी इंडस्ट्री जब भी कोई फिटनेस का लफ्ज़ इस्तेमाल करता है तो लोग फैट लॉस करना चाहते हैं, ठीक है ना, वजन कम करना चाहते हैं या वजन बढ़ाना चाहते हैं, जो मस्कुलर बनना चाहते हैं। तो उसके लिए लोग जो सबसे पहले तरीक़ेकार इख्तियार करते हैं हमारे मुल्क में, वो सबसे पहले यूट्यूब पे जाते हैं और जाके सर्च करते हैं, और उसमें जो है वो वेस्टर्न डाइट और वेस्टर्न ट्रेनर्स हमारे पास वो मौजूद, वो आ जाते हैं। और जब वो आ जाते हैं तो फिर वो वेस्टर्न डाइट, जाहिर है कि वो जिस इलाके में जो लोग रह रहे हैं, जिस मुल्क दुनिया के हिस्से में रह रहे हैं, वो वहाँ के लोगों के साइकोलॉजी, जहन, और वहाँ पे जो आपके पास जो डाइट अवेलेबल है उसके हिसाब से वो डाइट बताते हैं। अब जब लोग हमारे वो सारी चीज़ें देखते हैं तो वो जब डाइट प्लान वो बनाने के लिए जाते हैं जिस तरह से वेस्टर्न जो ट्रेनर्स बता रहे हैं, तो एक तो वो महंगे बहुत पड़ जाते हैं, प्लस वो बहुत सारी चीज़ें यहाँ पे अवेलेबल नहीं होती, प्लस हर मुल्क के हर लोगों की साइकोलॉजी और डायनामिक्स के हिसाब से, हालात के हिसाब से, लोगों की ग़िज़ा के हिसाब से आपको उनको गाइड करना पड़ता है। सो पाकिस्तान के अंदर ये रुझान जो था वो नहीं था इस तरीके से कि जो बंदा आपको डाइट की गाइडेंस दे रहा है। अब डाइट से मुराद ये है कि हम रोज़मर्रा की ज़िंदगी के अंदर जो आम चीज़ें खाते पीते हैं, फ्रूट है, सब्जी है, गोश्त है, मसाले हैं, ठीक है ना, ये वाली जो चीज़ें खा रहे हैं जिसको हम आम ग़िज़ा अपनी नॉर्मल कहते हैं। सो जो इंसान आपको इन चीज़ों के बारे में बता रहा होता है उसे पुराने ज़माने में, या जो एक लफ्ज़ हमें सुना जाता है, उसे डाइटिशियन कहते हैं, कि जो आपको ये बताएगा कि यार आपकी हेल्दी ग़िज़ा ये होनी चाहिए,
ठीक है जी। अब जब वेस्टर्न डाइट से, वेस्टर्न रिसर्च से जब हम लोग एक्सपोज हुए तो वेस्ट के अंदर फिर एक रुझान पिछले 50-60 साल से दवाइयों और सप्लीमेंट्स का भी आना शुरू हो गया कि भाई फैट लॉस पिल्स लोगों ने दवाइयां इंट्रोड्यूस कर दी, फिर लोगों ने प्रोटीन के सप्लीमेंट शुरू कर दिए कि भाई अगर आपने तेज फैट लॉस करना है तो आप ये पाउडर खा लें, ये दवाइयां खा लें, आप ये इंजेक्शन लगवा लें, आप ये कर लें, तो ये टेबलेट्स मार्केट में मौजूद हैं। तो जब आपने नॉर्मल डाइट के साथ सप्लीमेंट्स को इंट्रोड्यूस करा दिया तो एक फैंसी लफ्ज इंट्रोड्यूस हो गया जिसको हम कहते हैं न्यूट्रिशनिस्ट। सो न्यूट्रिशनिस्ट इज समवन जो आपको डाइट, रोजमर्रा की चीजें जो आप खा रहे हैं उसकी भी गाइडेंस दे रहा है, साथ साथ आपको ये बता रहा है कि अगर आपको सप्लीमेंटेशन भी अपनी डाइट में ऐड करनी है तो उस सप्लीमेंटेशन की मिकदार क्या होनी चाहिए, किस हिसाब से आपको एक चीज लेनी है, नहीं लेनी है, आपके हिसाब से सूट करेगी या नहीं करेगी, भाई ये दवाइयां खानी चाहिए नहीं खानी चाहिए, किस मिकदार में खानी चाहिए। ठीक हो गया। सो अब आपने एक इंसान को जो अपने गोल्स अचीव करना चाह रहा है, आपने अगर उसको डाइट बता दी और साथ साथ आपने उसको सप्लीमेंटेशन गाइडेंस बता दी, लेकिन अगर वो एक्टिविटी नहीं कर रहा, मतलब उसके आपके पास एक्सरसाइज की नॉलेज नहीं है, सो ये एक बंदा कहला रहा है डाइटिशियन। उस डाइटिशियन के पास जब सप्लीमेंटेशन की नॉलेज आ गई, जिसके पास उसके पास दवाइयों की भी नॉलेज आ गई, अब वो एक कंप्लीट, अब वो पैकेज बन गया, न्यूट्रिशनिस्ट कहलाएगा वो। ठीक है जी। अब सिर्फ एक न्यूट्रिशनिस्ट काफी नहीं है आपको आपका वजन कम कराने में या आपकी वजन गेन कराने में, उसके साथ आपको थोड़ी बहुत फिजिकल एक्टिविटी को भी इनकॉर्पोरेट करना पड़ता है। अब वो फिजिकल एक्टिविटी कितनी इनकॉर्पोरेट करनी है, आपने आधे घंटे की करनी है, 1 घंटे की करनी है, 1.5 घंटे की करनी है, उसकी शिद्दत क्या होनी चाहिए, सो ये जो फिट, और वो एक्सरसाइज कैसे करनी है, ये एक जो इंसान आपको एक्सरसाइज के बारे में गाइड करता है उसे फिटनेस ट्रेनर कहते हैं। ठीक हो गया। सो अब एक फिटनेस ट्रेनर जिसके पास डाइट की नॉलेज नहीं है वो भी आपके रिजल्ट अचीव नहीं करा सकता, और एक डाइटिशियन न्यूट्रिशनिस्ट जिसके पास एक्सरसाइज की नॉलेज नहीं है वो भी रिजल्ट अचीव नहीं करा सकता। सो अब आपको डाइट की नॉलेज होना, साथ में आपको न्यूट्रिशन की नॉलेज होना और एक्सरसाइज की नॉलेज होना, ये भी एक बहुत बड़ी बात है। अब मिसाल के तौर पे ऐसे लोग आपको बहुत मिल जाएंगे जो आपको डाइट की और एक्सरसाइज की नॉलेज देंगे, लेकिन एक्सरसाइज से और डाइट से बहुत ज्यादा इंपॉर्टेंट आपके माइंडसेट की बात होती है, जिसमें आपके बिलीफ सिस्टम की बात आ जाती है, जिसमें आपकी मोटिवेशनल फैक्टर्स की बात आ जाती है, जिसमें आपकी साइकोलॉजी को देखते हुए कि एक इंसान मोटिवेट किन चीजों से हो रहा है, किन से नहीं हो रहा। अब एक इंसान वजन तो कम करना चाहता है, वो एक्सरसाइज भी करता है, वो डाइट भी करता है, लेकिन उसका वजन कम नहीं हो रहा क्योंकि वो मोटिवेटेड नहीं है और उसका माइंडसेट उस गोल के ऊपर उस तरीके से फोकस नहीं है। सो एक इंसान जो साइकोलॉजी को एक क्लाइंट की नहीं समझता वो उसको फैसिलिटेट नहीं कर सकता। इसीलिए हमारे मुल्क में आपको फिटनेस ट्रेनर्स की भरमार मिलेगी, लेकिन अगर फिटनेस ट्रेनर क्लाइंट की साइकोलॉजी नहीं समझ रहा, वो क्लाइंट के हिसाब से उसके हालात को देखते हुए उसके लिए प्लान नहीं बना रहा, तो वो एक अच्छा ट्रेनर नहीं बन सकता। सो अब एक इंसान जो डाइट को भी जानता है, जो आपकी सप्लीमेंटेशन गाइडेंस को भी जानता है, यानी जो एक न्यूट्रिशन को भी समझ रहा है, जो आपको ट्रेनिंग भी कराना जानता है, जो आपकी साइकोलॉजी को भी समझता है, ठीक हो गया, उसे एक कंसल्टेंट कहते हैं। और ये कंसल्टेंट का लफ्ज अल्हम्दुलिल्लाह हमने 2018 में पाकिस्तान में फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस किया। इससे पहले आपको कॉर्पोरेट कंसल्टेंट सुनने में लफ्ज आएगा, आपको अपना जो है रियल एस्टेट कंसल्टेंट सुनने में आएगा, ठीक है, एजुकेशनल कंसल्टेंट सुनने में आएगा। तो कंसल्टेंट वो इंसान होता है जो आपको आपकी उस फील्ड से रिलेटेड तमाम डायमेंशंस के ऊपर आपको वन विंडो सॉल्यूशन, ऑल इन वन कह सकते हैं, ऑल इन वन विंडो सॉल्यूशन। अब जिस तरह से अभी डॉक्टर साहब की बात कर रहे हैं, मैं इनकी इस रिसर्च को सेकंड करूंगा, क्योंकि इस रिसर्च का जो अब चूंकि अब अल्हम्दुलिल्लाह आई हैपन टू बी अ माइंड साइंसेस प्रोफेशनल और साइकोलॉजी से हमारा ताल्लुक रहा है। सो बिलीफ का आपके रिजल्ट्स के साथ बहुत गहरा ताल्लुक होता है। इट इज ऑल अबाउट द बिलीफ, आपकी और हमारी जिंदगी बिलीफ के ऊपर, हमारी जिंदगी का फाउंडेशन बिलीफ पर है। अब मैं आपको प्रूफ करता हूं, फिर आप आगे गुफ्तगू कीजिएगा। आप मुझे ये बात बताएं, हमने अपनी नापाक आंखों से, हम गुनाहगार लोगों ने, क्या हमने अल्लाह पाक को अपनी आंखों से देखा है? किसी ने भी नहीं देखा। क्या हमने हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को जो 1500 साल पहले हमारे लिए रहमतुल लिल आलमीन बना के अल्लाह पाक ने इस दुनिया में भेजे, हमने उनको अपनी आंखों से देखा? हमने नहीं देखा। हमारा बिलीफ है, हमारा यकीन है उस बात के ऊपर जो अल्लाह और उसके रसूल किताब के अंदर नाजिल करके गए। इसी तरीके से आप गौर करें कि हम लोग जो है, हम आबे जमजम को शिफा समझ के पीते हैं क्योंकि अल्लाह और उसके रसूल ने कह दिया कि इसमें शिफा है। हम शहद को शिफा समझ के खाते हैं क्योंकि अल्लाह के नबी ने कह दिया, कुरान में कह दिया शिफा है। हमारा यकीन है इस बात के ऊपर। इसी तरीके से आप भारत में चले जाएं, वो लोग गाय मूत्र पी रहे हैं और उन्होंने डेंगू का भी इलाज कर लिया, उन्होंने कोरोना का भी इलाज कर लिया। वो मूत्र, गाय को, गाय माता है उनके लिए, गाय का मूत्र उनके लिए जो है वो बहुत बड़ी शिफा की चीज है। वो गाय का पेशाब पी के हमारे हिसाब से वो उससे शिफा ले रहे हैं। यहाँ पे हम अगर बैठे हैं पाकिस्तान में तो हम बोलेंगे कि यार ये क्या बात बढ़ गई है। छोटा सा ब्रेक ले लेता हूं मैं। नंढी साई वठूं था, मोटी अचूं था, तव्हां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध।
मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी सलाम सुन में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशि आमदीद। असां वरी पंहिंजी डिस्कशन बि कंदा आहियूं, चवंदा आहियूं त हाणे अचण सां छा कजे। पोइ संगत जी सलाह इहा आहे त कलाम ॿुधिजे, छो त पाण पहिरें ब्रेक में बि तमामु घणो ज़बरदस्त प्रोग्राम जो उहो ब्रेक रहियो, ॼाण ॾिनीसीं, हाणे बि ॼाण ॾिनीसीं। सो ईअं न तव्हांजो मथो बि मुंहुं ख़ुश्क थी वञे, हिकिड़ो सुठो कलाम ॿुधूं। साईं इमरानी साहिबु बिल्कुलु ॿुधायूं था, छा ॿुधाईंदव भला? मौला जो क़सीदो ॿुधायूं। वाह, वाह। क़सीदो। बिस्मिल्लाह। सुबह तोणे शाम ना रहना पियो वलीअ जा, आबाद वा अलीअ सज को प्यार तो करे, बर्बाद वा उहो जेको इनकार थो करे, बर्बाद वा उहो जेको इनकार थो करे। आबाद वा अलीअ सज को प्यार तो करे, बर्बाद वा उहो जेको इनकार तो करे, बर्बाद वा उहो जेको इनकार तो करे। पाक मोहम्मद जो आबाद बिरादर, ॾिस शेर खुदा शान वा सखी अली हैदर। सुन पाक मोहम्मद जो आबाद बिरादर, ॾिस शेर खुदा शान वा सखी अली हैदर। आबाद वा अलीअ सज को प्यार को करे, बर्बाद वा उहो जेको इनकार तो करे, बर्बाद वा उहो जेको इनकार तो करे। कलंदर भी शहनशाह थियो अली अली करे, बहलूल जन्नत देव ढिगड़ियो मिट्टी जो करे। कलंदर भी शहनशाह थियो अली अली करे, बहलूल जन्नत देव ढिगड़ियो मिट्टी जो करे। आबाद वा अलीअ सज को प्यार तो करे, बर्बाद वा उहो जेको इनकार तो करे, बर्बाद वा उहो जेको इनकार तो करे। आबाद वा अलीअ सज को प्यार तो करे, बर्बाद वा उहो जेको इनकार तो करे, बर्बाद वा उहो जेको इनकार तो करे। शबीर मां गुलाम हाँ अली अचे दरजो, आबास मां टूटियो ॾियां मौला जे दरजो। शबीर मां गुलाम हाँ अली अचे दरजो, आबास मां टूटियो ॾियां मौला जे दरजो।
जो आबाद हुआ आबाद हुआ आबाद हुआ अली सज को प्यार तो करे बर्बाद हुआ उहो जेको इनकार तो करे बर्बाद हुआ उहो जेको इनकार तो करे आबाद हुआ आबाद हुआ आबाद हुआ अली सज को प्यार तो करे बर्बाद हुआ उहो जेको इनकार तो करे बर्बाद हुआ उहो जेको इनकार तो करे वाह साईं उमराणी साहब वाह वाह उमराणी साहब पर कॾहिं खां इहो मार्केट में लथल हो ॻाइण जी फील्ड में बसि तव्हांजे दुआउनि सां सुठो टाइम थी वियो अच्छा असांजे ॻाइण जी सर्विस खे 20 साल खनि थी विया आहिनि वाह वाह वॾी अच्छा सर्विस माशाल्लाह वॾी सर्विस आहे वॾी सर्विस आहे हाणे माना रिटायर हुजे करीब हो न रिटायर न आहियूं दुआ ॾियणी खपे रिटायर न आहियूं वाह वाह इहो भला 2-3 कलाम जो मक़बूल जा तव्हां त ख़ुशी थी तव्हांखे बिल्कुलु ख़ुशी थी टिकटॉक पाण यूज़ कंदा आहियो ख़बर तव्हां जहिड़ा दोस्त असांखे बिल्कुलु माना सन टी वी ते सारायो था भला हिकिड़ा अहिड़ा बि माण्हू आया जिन खां तव्हां उहो गीत ॻाराया त असांजे पैसे जी पट पटाश इहे वॾियूं महिरबानियूं तव्हांजो इरशाद साहिबु अलाह तव्हां ख़ुशि रखंदो तव्हां डिज़र्व कयो था एॾो सुठो सिलेक्शन पाण कंदा आहियो शाइरनि जी कीअं माना न शाइर मुंहिंजो पाण चूंडींदा भाई कलाम चङो आहे मुंहिंजे ॾांहुं जो मां इहो ॻाईंदुमि बसि असांजो सुठो शाइर आहे कुर्बान कोलाची जंहिं महिल मूंसां गॾु अचे पियो बहरहाल हुनखे थोरो अहिड़ो कमु थी पियो मोटी ऐं तव्हांजो आशिक़ आहे इरशाद साहिबु बिल्कुल हा वाह न अचे ॾुख थियो मूंखे साईं अचे पियो थोरो हुनखे आशिक़ आहिनि ई घटि उहे बि नथा अचनि साईं तव्हां सां वॾो प्यारु कंदो आहे यकीनन मूंखे चईंदो मां अधे सां मिलंदुसि इरशाद साहिब सां पर हुनखे अहिड़ो ज़ाती कमु थियो जंहिंजे करे वापसि मोटी वियो कुर्बान कोलाची जिदे में जेको रहंदो आहे अच्छा हुनखे सुठो वक़्तु गुज़री वियो सऊदी सही सही हाणे नओं को एल्बम अचे थो तव्हांजो हा नओं रिकॉर्डिंग मुंहिंजो थी वियो उहो भाऊ कुर्बान कोलाची सिलेक्शन में आहे वाह 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 ॾाढो सुहिणो एल्बमनि में ॾाढा सुहिणा बि लॻंदा वजरक पातल हूंदियूं आहिनि तव्हांखे मौला तव्हांखे तव्हांजो हाणे रिसेंटली जो कलाम मूंखे ॾाढो वणंदो आहे इहो त अमड़ तुंहिंजूं दाऊं साण बिस्मिल्लाह उहो बि ॿुधाईंदासीं ॿियो वरी मशहूरु गीत आहे रुगो पैसे जी पट पट आशिक़ मथां लठा इहो गीत हाणे वरी ॿुधाईंदा उहो सुहिणो घुरिजे जेको फ्री में करे प्यार न किन खे मिले थो किन खे मिले ई नथो के त सूरनि में न आशिक़ पैसो आहे त साईं पोइ सॼो जान आहे न बसि आहे पाण सम्झो था भले ग़रीब भले केतिरो बि भलो हुजे सचो हुजे पैसे वारो पोइ बि हणी थो वञे कम हा साईं पैसे ताज़ा वाकिया ॿ टे थिया आहिनि तव्हांखे ख़बर हूंदी ज़ोर आहे ज़ोर आहे पैसे वारो ज़ोर आहे सो हेॾे असांजा ॿिया महिमान वेठा आहिनि जी बिल्कुल अच्छा सर हमें ये बताइएगा कि सीज़न चेंज होने की वजह से बहुत ज़्यादा प्रॉब्लम्स फेस करने पड़ रहे हैं तो कलर थेरेपी क्या कर सकती है देखें अभी जैसे सीज़न चेंज हो रहा है मुख्तलिफ वायरल इन्फेक्शन और फ्लू नज़ला बुखार ये सारी चीज़ें अभी शुरू हो जाएंगी बल्कि होना शुरू हो गई हैं मेरे पास जो पेशेंट आते हैं सिलसिला शुरू हो गया देखें अभी बहुत सारे ऐसे लोग हैं जो गांव में हैं मुख्तलिफ ऐसी जगह पे हैं जहाँ पे कलर्स अवेलेबल नहीं हैं अभी मैं मुख्तलिफ तरह के पैटर्न आपको बता दूँ ये सारे कलर्स लगा लें तो कहेंगे कि हम ये कलर्स मिलेंगे कहाँ से तो प्रॉब्लम होती है हर कोई की तो रीच नहीं होती तो मैं कुछ आपको ऐसी चीज़ बताऊँगा जो कि हर जगह पे गांव हो कहीं पे भी हो वो अवेलेबल होंगे देखें डॉलर के मार्कर जो हैं ये हर जगह मिल जाते हैं या फिर कोई भी आप ब्लैक मार्कर आपने ब्लैक मार्कर लेना है अच्छा अगर आपके पास ब्लैक मार्कर भी नहीं है तो जो लेडीज़ काजल लगा रही होती हैं ब्लैक वो भी आप यूज़ कर सकते हैं कोई भी ब्लैक कलर कुछ भी होना चाहिए ठीक है ये इसलिए बता रहा हूँ छोटी छोटी चीज़ें कि किसी को प्रॉब्लम नहीं हर कोई से इंक भी ले सकते हैं इंक भी ले सकते हैं ब्लैक इंक भी ले सकते हैं अच्छा होता ये देखिए हमारे ये जो थंब है इस थंब के बिल्कुल टॉप पे बिल्कुल ये सेंटर में टॉप पे यहाँ पे आपने एक ब्लैक कलर यहाँ पे ये लगा लिया डॉट और एक इसके नीचे नेल्स के बिल्कुल नीचे सेंटर में यहाँ पे आपने ये ब्लैक कलर लगा दिया पता चल जाएगा ठीक है हाँ ये दो ये लगा दिए फिर यही सेंटर की लाइन बिल्कुल ये स्ट्रेट आती है और ये हमारी जो ये हड्डी है यहाँ पे जो हमारे थंब की हड्डी आ रही है तो यहाँ पे जहाँ पे हड्डी ये ख़त्म होती है ये इस जगह पे बिल्कुल ये सेंटर लाइन आते हैं यहाँ पे एक पॉइंट लगा रहे हैं जहाँ पे ये हड्डी ख़त्म होती है और इसी तरीके से ये लाइन भी सीधी आती है ये लाइफ लाइन के बाद ये सेंटर में यहाँ पे एक पॉइंट लग जाता है अगर देखें तो ये भी इसके स्ट्रेट है यहाँ पे एक पॉइंट लगाएं यहाँ पे लगाएं यहाँ पे लगाएं यहाँ सर मेरे भी लगा दीजिए राइट लेफ्ट का कोई फ़र्क तो नहीं है नहीं राइट दोनों में लगा सकते हैं अच्छा आप मेरे लगा दें ताकि ये ऑडियंस को यहाँ से भी ये देखिए क्या फ़र्क आपका का क्या अभी मैं बताता हूँ ये एक मुझे तो इनकी बात पे 100% एतबार है तो मुझे तो रिजल्ट इसके बहुत अच्छे मिले ये देखें सारी गेम देखें ये ब्लैक आपने लगा दिया अच्छा मैं आपको इसके बहुत सारे फ़ायदे बताऊँगा ये स्ट्रेट लाइन लेकर आप यहाँ पे एक पॉइंट लगा दिया आपने
और एक यहाँ से लाके इस जगह पे सेंटर पे लगा दिया, ठीक हो गया। सेम दोनों हाथ पे लगा लें। इस अच्छा सर, एक दफ़ा लगाने से फ़ायदा होगा? हाँ, ये नहीं, ये इसके मैं बहुत सारी चीज़ें बताऊंगा, आप हैरान हो जाएंगे इससे क्या क्या फ़ायदे हैं। देखिए, अगर आप ये पॉइंट लगाते हैं ना, डेली बेसिस पे आप लगा के रखते हैं, डेली बेसिस पे लगाने हैं, मतलब 6-8 घंटे रख लें। देखिए इससे क्या होगा, आज तक सबसे इम्पोर्टेंट, जब से कोरोना वायरस का सिलसिला शुरू हुआ है, मैंने जिन को ये पॉइंट्स बताए ना, जिन्होंने लगाए, किसी उम्र के, बूढ़े हो, किसी एक को भी कोरोना वायरल इन्फेक्शन नहीं हुआ। अच्छा, नहीं हुआ। बहुत बड़ी बात है भाई। इवन के अगर कलर लगाने से आपके अंदर आया ही नहीं कोरोना भाई, कोई भी वायरल इन्फेक्शन आपके अंदर है, अगर है इंटरनल, वो ही खत्म हो जाता है। बच्चों के पेट में कीड़े होते हैं, ये लगाएंगे बिल्कुल ख़त्म हो जाएंगे। आपके बॉडी में, आपके ब्लड में कहीं भी वॉर्म्स होंगे, कुछ होंगे, ख़त्म हो जाएंगे। चेस्ट में कहीं भी इन्फेक्शन होगा, वो ख़त्म हो जाएगा। ये डेंगू फीवर आपको नहीं लगेगा, कोरोना वायरल इन्फेक्शन नहीं लगेंगे आपको। इस तरह की कीड़े भी खत्म हो जाएंगे, पेट बिल्कुल खत्म हो जाएंगे। मल्टी जितने भी प्रॉब्लम्स हैं, ये आपको सिर्फ ये चंद पॉइंट, ये 4 इधर लगाने से नहीं होंगे। ठीक है, ये तो मैंने आपको बता दिया वायरल इन्फेक्शन से बचने के लिए। अभी सिर्फ ब्लैक कलर के मैं आपको मैजिक दिखा रहा हूँ क्या क्या होते हैं। ये आपने लगाया, इन सब चीज़ों से सेफ हो गए। अब फॉर एग्जाम्पल किसी को फीवर है, ठीक है, अब फीवर है तो ये जो हमारे नेल, ये बॉर्डर है, यहाँ से और इस जॉइंट के बीच में यहाँ पे एक बड़ा सा एक सर्कल बना लें ब्लैक, ठीक है। ये दोनों थंब पे इस तरीके से बना लें, ठीक है। बनाए इधर मेरा बनाए ना, फीवर तो नहीं है ना आपको? अरे सब कुछ देखिए आपके साथ क्या है, मैं आपको बता दूँ। अभी आपके साथ मसला ये कि आपकी किडनी में कोल्ड अटैक हुई हुई है। अच्छा, आपके किडनी में कोल्ड अटैक है, आपको बार बार यूरिन के लिए जाना पड़ता होगा, आपके पाँव ठंडे रहते होंगे, आपके हाथ ठंडे रहते होंगे, सही है। मैं आपको बाद में आपकी चीज़ें बताऊंगा। तो देखें, मैं आपको बताऊं कि ये आपने लगा लिया ना दोनों थंब पे, ये आपको नॉर्मल जो फीवर है वो सही हो जाएगा। अगर आपको 103, 104, 102 बुखार है, तो जितने भी ये फिंगर है ना, इसके टॉप को, यहाँ से इतने हिस्से को यहाँ से आपने ब्लैक कर लेना। जैसे ये मैंने ब्लैक किया ना, ये सारी उंगली के टॉप को इस तरीके से ब्लैक कर दें। इस चीज़ के लिए ये अगर फीवर 103, 104, 102 बुखार है, तो ये बहुत अच्छा बताया। मैं डॉक्टर के पास जाने की जरूरत ही नहीं है, सिर्फ उंगली को कलर करना है और ठीक हो जाएगा। बिल्कुल, ये सबके टॉप को आपने $1 टेक्निक है, पूरी समझे वेस्टर्न इंडस्ट्री, मेडिकल साइंस। आप इसका मैजिक देखेंगे, जैसे ही आप ये कलर्स लगाएंगे, आपकी फीवर नॉर्मल होने लग जाएगी। अच्छा, वैसे ये है कि जो वैसे आपने पहले प्रोग्राम में बताया भी था कि आप या आपकी फैमिली कभी डॉक्टर के पास नहीं गए? कभी भी नहीं गए। मेरे ख्याल में, मुझे याद ही नहीं 7-8 साल 10 साल कब हो गए, कब मैंने कोई एक पिल्स तक नहीं ली किसी चीज़ के लिए। मेरे बच्चों कभी डॉक्टर के पास इनकी फैमिली नहीं गई, बड़ी बात है, कभी नहीं है। तो ये मैं आपको बता रहा हूँ कि अच्छा, ये तो आपने ब्लैक लगा दिया, सब पे फीवर से आपकी सेफ्टी हो गई। अगर किसी के अचानक से होता है ना, घर में बच्चों के ज़्यादा होता है, दांतों में दर्द हो रहा है, क्योंकि मुख्तलिफ चीज़ें खा रहे होते हैं। अगर आपके तीत में दांतों में पेन है, तो ये जो थंब है ना, इसके बॉर्डर को आप ब्लैक कर लेंगे। देखें, सिर्फ एक थंब के, ये दोनों थंब के इस बॉर्डर को आप ब्लैक कर लें इस तरीके से, बॉर्डर को, दोनों के, आपके दांतों के दर्द में फौरी आराम आ जाएगा। बस दोनों पे जो है वो दोनों थंब के बॉर्डर को ब्लैक कर लें मार्कर से। ये आपको उसी वक्त थोड़ी देर में ऐसे ये ब्लैक करना ही लाज़िम है या दूसरा कलर नहीं? असल में ये मैं इसलिए ये बताएं कि ब्लैक क्यों लाज़िम है? मेरे पास तो मल्टीपल चीज़ें हैं ना, क्रॉनिक हो चीज़ें सही करता हूँ, मुख्तलिफ कर सकते। ये मैं इसलिए बता रहा हूँ कि लोगों के पास ब्लैक कलर बेसिक है, कहीं भी आप किसी जगह भी हैं, ब्लैक कलर से इतनी सारी चीज़ें आप ठीक कर सकते हैं। तो ये इतनी सारी चीज़ें आप सेफ रह सकते हैं। दूसरी, हाँ, एक और चीज़ बताऊँ आपको, अभी जैसे सीज़न चेंज हो रहा है, किसी को वायरल इन्फेक्शन लग गया है, चीज़ें हो रही है, स्नीजिंग जो होती है, बहुत ज़्यादा फ्लू हो रहा है, तो आप ये जो थंब है ना आपका, ये इसमें हर उंगली के हमने टॉप पे देखिए एक जगह उठी होती है सेंटर में, ये हमारे नोज़ के पॉइंट होते हैं ना, आप इसको सिर्फ यहाँ पे ये ब्लैक कर दें, इस सेंटर में जो दोनों थंब पे इसको ब्लैक कर दें। तो इससे क्या होगा, स्नीजिंग हो रही है या फिर फ्लू हो रहा है, ये नॉर्मल हो जाएगा। बिल्कुल ठीक नहीं होगा, बिल्कुल ठीक के लिए मुख्तलिफ कलर हो सकते हैं, वो तो 5-7 मिनट में ही ठीक हो जाते हैं। फ्लू, नज़ला, रनिंग नोज, वो और कलर्स लगते हैं। अच्छा, आप जो बातें कह रहे हैं सारी, उमर बिलाल से पूछते हैं। आपने कहा था कि यकीन होना चाहिए, तो ये यकीन कैसे डेवलप हो सकता है? इससे पहले एक कॉल ले लेते हैं बिलाल भाई, माज़रत के साथ फिर कंटिन्यू करते हैं। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केर पे ॻाल्हायो? साईं असलान ॻाल्हायां थो बख्तियाराबाद डूम की बलोचिस्तान को। साईं छा चवणु चाहींदो?
जागीरानी साहब ॻाल्हायो था? जी जी बिल्कुलु साईं, मां जागीरानी थो ॻाल्हायां, पर साहब न आहियां। तव्हांजा ॾाढा फैन आहिनि, सम्झे न? साईं मां ख़ादिम आहियां साईं तव्हांजो। और हक़ीक़त पुछा करे न असां गुलूकारी में बि जेको आहे न ॿियनि जा कलाम न तव्हां ख़र्च करे ॿुधंदाऊं साईं। साईं वॾी महिरबानी आई आहे तव्हांजी, करम नवाज़ी, कुर्ब आहिनि इहे तव्हांजा जेकी शाइरी जा न ॾाढा प्यारा आहिनि माशाअल्लाह, साईं बुखारी सां मिलंदा रहंदा आहिनि। साईं बसि इहो वॾो करे छॾियो असांखे वधीक तव्हांजो। अल्लाह साईं ख़ुशि कंदो। साईं मां हेॾे हूंदो आहियां पंहिंजो सकरदू ॾे हूंदो आहियां गिलगित ॾे। अच्छा पर हाणे इहो आयो हुउमि, कोई छुटी मुलाज़मत आहे मुंहिंजी। अच्छा पोइ बसि हिते आयो हुउमि, बसि फैमिली सां हाणे पंहिंजा ॾींहं गुज़ारींदा। वाह वाह, ॾाढी ख़ुशी थी तव्हां टेलीफोन करे असांजे प्रोग्राम में शामिल थिया, मूंखे बेहदि ख़ुशी थी। हा बसि अल्लाह साईं तव्हां ख़ुशि कंदो, असांजी ज़ानी तव्हां ॾाढो गॾु रहंदो, हमेशह सदाईं ख़ुशि हूंदव। साईं वॾी महिरबानी। ॿियो कुझु चवणु चाहींदो? बसि इहो ई चवंदा तव्हां जेको इहो सिंधी क़ौम ते कलाम जो ॾाढो असां ॿुधंदा आहियूं, सम्झे न? जी साईं जी। हा जेको तव्हां इहो कलाम जो वैसे बि तव्हांजी हिकिड़ी सोच आहे ॾाढी असांखे प्यारी लॻंदी आहे। तव्हांजी मतिलबु जेको कलाम बलाम सिंध ते चया अथव, वरी पूरी क़ौम ते चया अथव। बिल्कुलु साईं, बिल्कुलु सही। बाक़ी असांजे सिंध सां असांजे माण्हुनि सां इहो ई हाल आहे साईं, बसि अलाह साईं जेको आहे तालीम ॾे, शऊर ॾे। बिल्कुलु सही आहे। बसि पंहिंजे हिसे जो किरदारु अदा कयूं। तव्हांखे बसि असांजी दुआ तव्हां गॾा, बसि तव्हां ॻाल्हायो इहा साईं वॾी महिरबानी, लख थोरा। बस इहा दुआ ही तव्हांजी गॾु हुजे, असां खटियोसीं साईं, वॾी महिरबानी तव्हांजी। जी बिलाल भाई बता रहे थे आप। अच्छा ये देखो, हम जो अभी बात कर रहे थे ना कि बिलीफ का आपके रिजल्ट्स के साथ बहुत गहरा ताल्लुक होता है। अब मैं आपको एक चीज़ और बताऊं, क्योंकि हम चूँकि वेस्ट को ही फॉलो करते हैं और वेस्टर्न स्टडीज़ ही हमारे यहाँ पढ़ाई भी जाती है और वही रोल मॉडल है। तो बेसिकली एक ये लफ्ज़ आपने शायद सुना होगा, हमारी ऑडियंस जो हमें सुन रही है, आप इसको गूगल कर लें, ये बड़ा कॉमन लफ्ज़ है, मेडिकल साइंस के अंदर इस्तेमाल होता है, प्लेसिबो। PLACEBO। प्लेसिबो का मतलब ही यही है बेसिकली, जब भी कोई वेस्ट के अंदर कोई दवाई नई टेस्ट करनी होती है, नए केमिकल कोई पिल उन्होंने इंट्रोड्यूस करनी है, तो उस पिल के मिसाल के तौर पे उन्होंने फ्लू की एक पिल इंट्रोड्यूस की है, नई लॉन्च की है, नई केमिकल प्रॉपर्टीज है उसकी। तो 20 लोग हैं जिनको फ्लू हो रहा है, अब उन्होंने 20 लोगों पर टेस्ट करनी है। तो अब वो 10 लोगों का सैंपल एक जगह करते हैं, 10 लोगों का सैंपल एक जगह करते हैं, 10 लोगों, अब उन 20 लोगों को 10 एक जगह किया, 10 लोगों को एक्चुअल दवाई देंगे जो उन्होंने केमिकल प्रॉपर्टी जिसको डेवलप करके दी है, और दूसरों को भी एक गोली देंगे, लेकिन वो शुगर पिल होगी मिसाल के तौर पे, उसमें वो केमिकल इंट्रोड्यूस नहीं किया हुआ उन्होंने, लेकिन उन 10 को भी यही बताते हैं कि भाई ये हम आपको एक्चुअल दवाई दे रहे हैं। जब वो इस तरह का उन्होंने टेस्ट किया हर उसके साथ, तो वो देखते हैं अल्टीमेटली 20 के 20 लोगों का फ्लू ठीक हो गया। जिनको एक्चुअल दवाई दी उसको भी असर हो रहा है, जिसको फेक पिल दी, जिसको प्लेसिबो कहते हैं, उसको भी रिजल्ट हुआ। सो अब मेडिकल साइंस इस प्लेसिबो इफेक्ट को टेस्ट करने के बाद वो माइंड साइंसेस को अब और ज्यादा रिगार्ड करते हैं, उनको बोलते हैं अब इसका मतलब ये है कि एक इंसान के जहन को अगर बेवकूफ बना दिया जाए कि हम तुम्हें दवाई दे रहे हैं और उसको ये लग रहा है कि वो उसको दवाई दे रही है, तो उसको चीज असर कर रही है। अब इसके ऊपर आपकी देखिए, अब हर इंसान की एक अपनी हर चीज के ऊपर राय होती है। बहुत सारे बेवकूफ आपको मेरी तरह भी मिल जाएंगे जिनकी ये राय है कि कोविड जैसी चीज एग्जिस्ट ही नहीं करती, ये नॉर्मल एक फ्लू है जिसको हम लोगों ने एक बढ़ा चढ़ा के, चूंकि अगेन हम लोग वेस्टर्न साइंस और वेस्टर्न वर्ल्ड से एक्सपोज्ड है और हम उनको फॉलो करते हैं, तो उन्होंने कह दिया उन्होंने कह दिया, यूनाइटेड नेशंस ने कह दिया, तो हमने एग्री कर लिया कोविड जैसी चीज है, और अब हम उस बिलीफ के साथ चल पड़े कि हाँ भाई एक चीज है। तो उस बिलीफ ने, चूंकि हमें वेस्ट पे बहुत ज्यादा बिलीफ है, अंधा एतबार है कि उन्होंने जो भी कह दिया सही कह दिया, यूनाइटेड नेशन ने अगर कोई बात कह दी तो सही कह दी, तो हम उनकी बात में चूंकि अंधा भरोसा कर रहे हैं, तो हमने उस बिलीफ को जब यहाँ अपने अप्लाई कर लिया, तो हमें वो चीज नॉर्मल फ्लू जो है वो कोविड होने लग गया। अब आप जाके देखेंगे, अगर आप रिसर्च करें, आपको इंटरनेट क्या पूरी दुनिया इस वक्त तो वेस्ट के अंदर लोग किताबें लिख रहे हैं, बर्तानिया के अंदर, कनाडा के अंदर, अब उन्होंने कोविड की जो पिल्स थी जो आप वैक्सीनेशन ले रहे थे, उन्होंने लगाना मना बंद कर दिया है, क्योंकि उनके यहाँ डेथ रेट बढ़ गया। अब जब उन लोगों ने डेथ रेट चेक किया, उन लोगों को स्टडी किया, जो लोग मरना शुरू हो गए, तो उनका उन्होंने स्टडी करके ये रिजल्ट निकाला कि जिन लोगों ने कोविड की वैक्सीनेशन करी थी उनके अंदर डेथ रेट ज्यादा बढ़ गया। तो अब वो इस नतीजे पर आ गए कि जो हमने वैक्सीन बनाई थी वो भी ठीक नहीं है। सो अल्टीमेटली प्लेसिबो को अगर आप नेगेटिवली किसी के साथ यूज करें तो उसको नोसिबो कहते हैं। ठीक हो गया। सो अब मिसाल के तौर पे मैं आपको ये जो एक आप कलर थेरेपी की बात कर रहे हैं, कलर थेरेपी 100 के अंदर से एक बंदा होगा शायद जिसको ये असर कर जाए। वो इसीलिए क्योंकि बहुत सारे लोग जब इस कलर थेरेपी को सुनेंगे तो वो इसको मजाक और मस्ती में उड़ा देंगे, वो बोलेंगे यार क्या बकवास बात कर रहे हैं, ये तो ऐसी कोई चीज है ही नहीं। चूंकि उनका ईमान इस बात के ऊपर नहीं होगा कि इससे रिजल्ट्स नहीं मिलते, तो उनको रिजल्ट्स नहीं मिलेंगे। इसी तरीके से जब मेरे पास एक क्लाइंट आता है और वो ये कहता है कि उमर भाई हमें आप सोल्यूशन दे
फैट लॉस का, तो उसके जहन में ये साइंस बैठी हुई है कि उसको ये यकीन है कि भाई फैट लॉस करने के लिए मुझे डाइट करना जरूरी है। सही बात। तो अब ऐसे माइंडसेट के बंदे को मैंने डाइट ही गाइड करनी है। सही बात। और उसकी डाइट के चेंजेस करके उसको बताना है कि भाई तुम रिजल्ट्स लो। सही बात है। अब एक माइंडसेट का क्लाइंट आता है जिसका ये यकीन बैठा हुआ है कि डाइट के साथ एक्सरसाइज करना जरूरी है। ठीक हो गया। तो अब ऐसे इंसान को सिर्फ डाइट से असर नहीं होगा, उसके साथ मुझे एक्सरसाइज भी रिकमेंड करनी पड़ेगी। लेकिन ऐसे भी क्लाइंट हमारे पास आते हैं जिनको उमर बिलाल की बात में यकीन है और उन्होंने ये देखा कि यार उमर भाई के इतने हजारों क्लाइंट्स हैं, तो इसमें से कई क्लाइंट्स ऐसे हैं जिन्होंने भाई व्हीलचेयर बाउंड क्लाइंट्स अल्हम्दुलिल्लाह हमारे, जिन्होंने बहुत नॉमिनल डाइट और विदाउट एनी एक्सरसाइज उन्होंने 25-25 केजी, खवातीन ने मेरी व्हीलचेयर बाउंड क्लाइंट्स ने व्हीलचेयर पे बैठे बैठे 25 केजी 6 महीने में कम कर लिया। बहुत सारे क्लाइंट बैठे बैठे भाई कम हो गया, बैठे बैठे बड़े बोझ से अल्लाह बचाए। और ये बड़ी बात है, बैठे बैठे मतलब कोई एक्सरसाइज नहीं, ये मेरे पास ये एग्जिस्टिंग रिजल्ट्स है, एग्जिस्टिंग रिजल्ट्स की बेसिस पे मैं बात कर रहा हूँ। ठीक है ना, ये सिर्फ खाम खाली में उड़ाने वाली बात नहीं है। अब वो क्लाइंट जो कि व्हीलचेयर पे बैठा हुआ है उसके लिए एक्सरसाइज तो इम्पॉसिबल है ना, चलना फिरना इम्पॉसिबल है। ब्रेक की एक्सरसाइज कर लें थोड़ी यार, आप फिर मेन बात पे देखो, ब्रेक लेके जा रहे हैं। नहीं, इसी से कंटिन्यू करेंगे, मेन बात से कंटिन्यू करेंगे। सदा कर रहे जो डिसंदा रहे जो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। फिर वरी तव्हांखे भलीकार चऊं था, खुशामदीद चऊं था। असांजी ऑफियर बि कचहरी हूंदी आहे, अचानक आने अची वेंदा आहियूं, टॉक बैक मूंखे लॻल न आहे, इहो ॿुधाईंदी हलां नाज़रीन खे। सो मूं चयो त अचूं था पिया, पर कंहिं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी कोन, सो ईअं अचानक अची वियासीं। अच्छा, उमर बिलाल खां ही स्टार्ट करियूं था जिथे असां छॾियो हो। जी वहीं से स्टार्ट करें जहाँ से हमने छोड़ी। अब आप बताएं कि हमने कहाँ छोड़ा था। मैं तो आपको यही चीज बता रहा था कि ये सारी साइंस है बिलीफ सिस्टम की। ठीक है ना। अब नहीं, आप व्हीलचेयर का बता रहे थे, व्हीलचेयर। हाँ, तो देखिए व्हीलचेयर वो अब बहुत सारे क्लाइंट्स हमारे ऐसे, अब जो व्हीलचेयर बाउंड क्लाइंट की हम बात कर रहे थे, उसको देखें इस बात पे यकीन था कि अब उसको यकीन उमर बिलाल पे कैसे हुआ। उसको इस तरह से यकीन हुआ कि उसने ये देखा कि यार ये इंसान जो है, जाहिर है उन्होंने मेरे सोशल मीडिया को गो थ्रू जब किया तो उन्होंने वहां पे क्लाइंट्स के फीडबैक्स पढ़े, उन्होंने देखा कि हाँ यार लोगों ने इनके बारे में अच्छी बात की हुई है, लोगों ने रिजल्ट्स अचीव किए हैं। अब उनका ट्रस्ट बनना शुरू हुआ। ट्रस्ट को क्रेडिबिलिटी कहते हैं, ठीक है ना। ट्रस्ट बनना शुरू हुआ। फिर उसके बाद उस क्लाइंट ने ये देखा कि यार ये तो पाकिस्तान के तमाम टीवी चैनल्स के ऊपर बैठेंगे, तो जियो पे नजर आ रहे हैं, यार वाई पे नजर आ रहे हैं, ये तो समा पे नजर आ रहे हैं, ये तो भाई तमाम पाकिस्तान के बड़े टीवी चैनल्स पे बैठे। फिर ये नजर आ रहे हैं कि यार इनके तो बिलबोर्ड्स भी लगे हैं, यार ये तो टीवी के ऊपर भी आ रहे हैं, ये तो इश्तिहारों में। तो एक इंसान की जब आपको उसके ऊपर ट्रस्ट हो जाए, जब आपको उसके ऊपर ट्रस्ट हो गया कि हाँ यार ये बंदा फ्रॉड नहीं है, फेक नहीं है, तो अब उसके क्लाइंट के रिजल्ट्स भी कह रहे हैं। अब वो बंदा खुद आके ये कह रहा है कि यार ये चीज पॉसिबल है। ट्रस्ट डेवलप करवाया ना आपने, ट्रस्ट डेवलप करवाना पड़ता है। बात। अब उस ट्रस्ट डेवलप कराने के लिए फिटनेस की फील्ड के अंदर अगर आपको ट्रस्ट डेवलप कराना है तो आपको खुद फिट होना पड़ेगा। सही है ना। आप ये अगले को कहते हैं कि यार मैं आपके सिक्स पैक्स बनवा सकता हूं, तो भाई आपके खुद भी तो सिक्स पैक्स हो। दांतों के डॉक्टर के पास जाएं, उसके अपने दांत ठीक ना हो, ठीक है ना, उसके खुद ठीक है ना, उसके खुद के दांत ठीक ना हो। एक बंदा बोले कि यार मैं तो आपके सिक्स पैक्स बनवाऊंगा और वो खुद उनकी भाई की, समझ रहे हैं ना आप। तो वो चीज फिर कॉल ऑफ फेल में जब तजाद होगा तो आपको रिजल्ट्स नहीं मिलेंगे। इसीलिए अल्लाह के नबी ने भी ये फरमाया कि कोई काम गाइड करने से पहले खुद उस चीज के ऊपर अमल करते हो। सही बात है, ठीक है ना। तुम जब तक खुद अमल नहीं करते होगे तो लोगों के अंदर, लेकिन अगर आप उस इंसान की क्रेडिबिलिटी, अपने साथ ट्रस्ट, बगैर ये सारी चीजें, उसके सिर्फ ट्रस्ट के ऊपर आपने क्रेडिबिलिटी पे खेलना है। अब ये क्लाइंट जो थी व्हीलचेयर बाउंड थी, हमने उनको कहा कि भाई आपको सोल्यूशन जो है बगैर एक्सरसाइज और डाइट के भी पॉसिबल है, अगर आप अपने ब्रेन को सही तरीके से, अल्लाह ने जो इस ब्रेन को पावर दी है, अगर आप इसको यूटिलाइज करें। उनको यकीन था। फिर हमने उनके साथ वो प्रैक्टिसेस करी। उन्होंने जब वो प्रैक्टिसेस, जो सर्टेन टूल्स हमने उनको बताए कि आपने अपने माइंड को किस तरह से पावर इस्तेमाल करना है, उसकी पावर को, जब उन्होंने वो इस्तेमाल किया तो उनको वो रिजल्ट। अच्छा, मतलब वो भी आप समझाते हैं कि किस तरह से हमें करना है। यही काम होता है एक कंसल्टेंट का कि वो क्लाइंट की रिक्वायरमेंट देखता है। अब मेरे पास एक क्लाइंट आएगा जो ये कहेगा कि भाई ये साहब आए, बोले भाई मैं एक्सरसाइज नहीं कर सकता, मुझे नहीं करनी, मुझे डाइट भी नहीं करनी, मुझे रोटी भी खानी है, चावल भी खाने, मैं खाने पीने के ऊपर भी भाई कंट्रोल नहीं कर सकता। तो अब मैं इनको वो सोल्यूशन उस हिसाब से दूंगा। इसको आप कंसल्टेंट कहते हैं कि भाई कस्टमाइज्ड अप्रोच हो। ऐसा नहीं है कि भाई एक डाइट प्लान बना पड़ा है, आपके पास एक क्लाइंट आया, आपने उसको भी वही दे दिया, उसको भी वही दे दिया। अब इसकी एक और छोटी सी मैं मिसाल देता हूं, आप अग्री करेंगे। आपने अपनी जिंदगी में क्या ऐसे लोग देखे हैं जो कहते हैं यार इतना खाते हैं, मोटे ही नहीं हो रहे। लगता ही नहीं है, हमें लगता ही नहीं है। सही।
देखिए आपने ऐसे लोग। मैं कोई अजूबा बात तो नहीं कर रहा, मैं कोई दूसरी दुनिया की तो बात नहीं कर रहा, मैं मार्स और सैटर्न की तो बात नहीं कर रहा, मैं प्लूटो की तो बात नहीं कर रहा, चांद की तो बात नहीं कर रहा जो वहां पे लोग आबाद है, ऐसा तो नहीं है। यहीं पे लोग हैं जो आपको कहते हैं कि भाई हम इतना खाते हैं, उनके लिए ये बात परेशानी है कि हम खा रहे बढ़ ही नहीं रहे, ठीक है। और आपने ऐसे भी लोग देखे होंगे जो यकीनन ये कहते हैं कि यार हम तो पानी पी ले हमें लग जाता है, हम तो पानी खाने को देख ले हमें लग जाता है। अब आप बताएं, मैं एक ही, अब लोग बोलेंगे कि यार लोगों के मेटाबॉलिज्म का फर्क है, बिल्कुल सही है। एक बंदे का मेटाबॉलिज्म जो खा रहा है बहुत ज्यादा, उसको वो चीज नहीं लग रही, और उसका मेटाबॉलिज्म यानी उसके इंजन जो लगा हुआ है, वो 4 रोटियां खा रहा है, उसका इंजन 4 रोटियां बर्न कर देता है। वो बंदा कोई एक्टिविटी नहीं कर रहा, ये खेलकूद भी नहीं कर रहा, वो कंप्यूटर में बैठा हुआ है लेकिन वो बढ़ ही नहीं रहा उसका साइज। और एक बंदा आधी रोटी खा रहा है, उसका वजन इतना बढ़ जाता है। अब आप साइंटिफिकली ये प्रूफ कर दें कि 4 रोटियां उसमें इतनी कैलोरीज है, इतनी एनर्जी है, इतनी कैलोरीज है, और एक्सेस कार्बोहाइड्रेट्स आपकी बॉडी में कन्वर्ट हो जाते हैं फैट्स में। अब आप प्रूफ करें कि आधी रोटी उस इंसान को मोटा कर रही है और 4 रोटियां उसको मोटा ही क्यों नहीं कर रही। तो अगला बंदा बोलेगा यार उसका मेटाबॉलिज्म तेज है, उसका मेटाबॉलिज्म स्लो है। मेटाबॉलिज्म आपकी बॉडी का इंजन है, इस इंजन को कंट्रोल कौन करता है? सही बात। कंट्रोल कौन करता है? कंट्रोल आपका सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट करता है। आपका ब्रेन आपकी पूरी बॉडी के हर ऑर्गन को कंट्रोल कर रहा है। आपका जो इंजन लगा हुआ है जिसका काम है खाने को बर्न करके एनर्जी में कन्वर्ट करना, मेरा ब्रेन कर रहा है। अब अगर मेरे पास वो आर्ट और साइंस है कि मैं इस ब्रेन को कंट्रोल में ले आऊं, तो मैं इस ब्रेन को कंट्रोल करके मेटाबॉलिज्म की स्पीड रेगुलेट करके अपने रिजल्ट बगैर एक्सरसाइज के अचीव कर सकता हूं। सही बात है। अब ये सारी साइंस है, बिलीफ की अल्टीमेटली बात आ जाएगी कि आपको उस सिस्टम को अप्लाई, तो वो जो प्रैक्टिसेस है कि आपने अपने माइंड की पावर को यूज कैसे करना है। यार आप इतनी, मैं आपसे बेसिक बात करूं, आप लोगों से पूछे यार ब्रेन और माइंड में फर्क क्या है, आपको 100 में से 99 बंदे ब्रेन और माइंड का फर्क नहीं बता सकते, ठीक है। ब्रेन और माइंड में क्या फर्क है मैं बता देता हूं ताकि हमारी ऑडियंस उन 1 लोगों में से ना हो। ब्रेन इज द हार्डवेयर, जिस तरह से मोबाइल आपका है, ये सैमसंग का मोबाइल है मिसाल के तौर पे, आईफोन है, हार्डवेयर है। इसका सॉफ्टवेयर जो है जिसके ऊपर वो हार्डवेयर काम करता है वो माइंड है। ब्रेन इज द हार्डवेयर, ब्रेन काम करता है माइंड पे। माइंड के अब 2 हिस्से, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड। हमें कॉन्शियस, अब जब ब्रेन को, इसकी साइंस को आप समझने लगेंगे, वो एक पूरा अलग टॉपिक है, वो अलग शो हम कर सकते हैं जिसके अंदर आप अपने ब्रेन के पोटेंशियल को कैसे यूज करेंगे अपने रिजल्ट अचीव करने के लिए। चलें जी, मुझे ये बताएं कि कलर्स से कोई फिट हो सकता है? कलर्स में फिटनेस का राज है। अच्छा, आप जो ऑफ ईयर बता रहे थे बात, वो भी बताइएगा। एक्चुअली मैं थोड़ा सा इनकी बातों से इख्तिलाफात करूंगा क्योंकि मेरे साथ प्रैक्टिकली हो रहा है। अब जैसे ही कह रहे हैं ना, ये बात सही है कि अगर आप किसी चीज़ को एक्सेप्ट करते हैं तो अगर आपका ब्रेन, जब आपने एग्री कर लिया तो फिर इख्तिलाफ नहीं, मैं ये कह रहा हूँ कुछ हद तक कि जो है ना आप उसको एक्सेप्ट करें तो रिजल्ट आ रहा है, ऐसा नहीं आ रहा। मेरे पास ऐसे पेशेंट हैं। हाँ। एक पेशेंट के घर पे मैं गया था, उन्होंने बहुत रिक्वेस्ट की थी, वैसे मैं जाता नहीं घर पे। हाँ। तो वो जो है ना पैरालाइज थे वहाँ पे ना, वो बिल्कुल मूव नहीं कर पा रहे थे। उनको बताया है उनकी मिसेज ने कि ये कलर थेरेपिस्ट हैं, कलर से इलाज करते हैं। जैसे मैं इंटर हुआ घर में, उन्होंने अल्फाज मुंह से इनके निकल नहीं रहे थे कि वो गालियां दे रहे थे, कह रहे इनको इशारे से बोले बाहर निकालो, मुझे करानी ही नहीं है। मुझे करानी नहीं है, ज़रा भी 1% भी एक्सेप्टेंस नहीं थी उनकी। वो कह रहे हैं कि इनको बाहर निकालो इशारों से ना। जब मैं उनके करीब, उनकी वाइफ, मैं जा रहा था, उनकी वाइफ ने हाथ जोड़ा, प्लीज़ आ जाइए। वो पूरी कोशिश कर रहे हैं कि हाथ हिला दें, मुझे करने ना दें। बड़ी मैंने उनको थेरेपी कर दी। मैंने कहा, उनकी वाइफ के कहने पे सेकेंड डे उन साहब ने खुद अपनी वाइफ से बोल के मुझे बुलवाया कि उनके मूवमेंट आ गई थी, शुरू हो गई थी, हाथ मूवमेंट। 3 दिन के बाद उठ के खड़े हो गए थे, चलने लग गए थे। मेरे पास, मेरे क्लिनिक में बहुत सारे ऐसे पेशेंट आते हैं कि उनकी सर इस जगह पे कथा कलामी आपकी इसी पॉइंट को अब मैं माइंड साइंसेस की रोशनी से जब आपको कंसिडर करूंगा, बिल्कुल ऐसा हुआ होगा। क्यों? वो पैरालाइज्ड हजरत जो थे वो अपनी वाइफ पे डिपेंडेंट थे। अब सुन लीजिए तो एक मिनट, यहाँ तक हम साथ साथ चलते हैं ना। वो अपनी वाइफ पे डिपेंडेंट थे, वाइफ को इनके ऊपर भरोसा था, तभी तो उनकी वाइफ ने इनको इनवाइट किया। यही मैं आपको बताना चाह रहा हूँ सर, सुने, मैं इस चीज को जो कंटिन्यू, क्योंकि मैं तो पहले टाइम से आपसे एग्री कर रहा हूँ। मैं आपको ये बता रहा हूँ कि उनका बिलीफ था कि इनके पास ये कलर थेरेपी से हील कर सकते। उस वाइफ के ब्रेन पावर की तवज्जुह से वो नहीं होगा। मैं आपको ये चीज बता रहा हूँ कि एक इंसान का ह्यूमन पोटेंशियल इतना है कि एक इंसान तब्दीली लेके आ सकता है। अब मैं छोटी सी मिसाल आपको देता हूँ। अल्लाह के नबी एक इंसान, वो पूरी कायनात के अंदर तब्दीली ले आए कि नहीं लिया। इस वक्त एक पॉलिटिकल लीडर, आपको अच्छा लगे बुरा लगे, इमरान खान,
वो एक खड़ा हुआ है। एक बंदा था जो पूरी इस वक्त पाकिस्तान के अंदर तब्दीली लेके आ गया, तब्दीली का नारा इतना बेच दिया है कि तब्दीली आ नहीं रही, आ गई है, तब्दीली आ नहीं है, लेकिन फिर भी लोगों को लग रही है। मैं आपको यही बात बता रहा हूं, द पोटेंशियल ऑफ अ ह्यूमन माइंड इज सो ग्रेट, इतना पोटेंशियल है इस माइंड में कि अब बेशक अगले को इन पे भरोसा हो ना हो, अगर इनको अपनी सर्विसेज पे, अपने काम पे भरोसा होगा तो ये लोगों के भरोसे को बाईपास करके रिजल्ट दे देंगे। मैं सेकंड करती हूं, मैं आपको बता रहा हूं, आपको अपनी बात, अपने काम पे यकीन है। मेरे पास एक ऐसे पेशेंट को लेकर आइए, फैमिली के बंदे को भी नहीं लेकर आई, ऐसे पेशेंट को लाइए जिसको जरा भी बिलीव ना हो मेरे पास। सर मैं आपको चीज बता दूं, जो ये कहना चाह रहे हैं, काम पे बिलीव अगर होगा ना तो आप उसके बिलीव को बाईपास करके रिजल्ट दे देंगे। ये चीज भी मैटर करती है, ये चीज मैटर हो रही है, लेकिन इतनी देर से जो बात हो रही है ना, इतनी देर से बात हो रही है ना कि लोगों को जब बिलीव ना हो तो रिजल्ट नहीं आता। देखिए एक ऐसा आदमी जो आपके पास आता है उसको बिलीव नहीं, बकौल आपकी जो पहले आप बता रहे थे कि उसको बिलीव ना हो, आप ट्रीटमेंट देंगे रिजल्ट नहीं आएगा, लेकिन मेरे पास टाइमिंग में फर्क होता है। लेकिन इस कलर थेरेपी में इससे पहले कि कोई लड़ाई हो जाए, अमन के सफीर बैठे हैं, ये हमारे गुलकार सुसाइयाणे केड़ो कलाम दा बुधायो। सयाने मां कलाम तव्हांखे ॿुधाईंदुमि, रुगो पैसे जी पट पट आशिक मथां लठ। वाह वाह, इहो तव्हांजो जग मशहूर कलाम आहे। बस एक मेरी रिक्वेस्ट है पहले यार, उसके बाद ये कहिएगा कि ये क्योंकि इतना प्यारा ये पढ़ रहे हैं, इतना प्यारा पढ़ रहे हैं कि आप इनसे रिक्वेस्ट करें फिर उसके 2-3 अशार जो है उर्दू में भी पढ़ दें। सर वो मैं बता रहा हूँ आपको क्या करें। नहीं ये नहीं किया बात, ये तो बहुत बहुत प्यारा कर रहे हैं माशाल्लाह। मौला अहिड़ो महबूब ॾे जेको फ्रीअ में करे मूंसां प्यार, सोणो हुजे कंदार इरशाद वली जागराणी चए। अहिड़ो सोणो नथो सुझे जेको फ्री में करे प्यार, अहिड़ो सोणो नथो सुझे जेको फ्री में करे प्यार। रुगो पैसे जी पट पटा आशिक मथां लठा, रुगो पैसे जी पट पटा आशिक मथां लठा। अहिड़ो सोणो नथो सुझे जेको फ्री में करे प्यार, अहिड़ो सोणो नथो सुझे जेको फ्री में करे प्यार। जे कयां थो काल रुगी पैसे जी गाल, जे कयो था काल रुगी पैसे जी गाल। जे कयो था काल रुगी पैसे जी गाल, जे कयो था काल रुगी पैसे जी गाल। अहिड़ो सोणो नथो सुझे जेको फ्री में करे प्यार, अहिड़ो सोणो नथो सुझे जेको फ्री में करे प्यार। रुगो पैसे जी पट पटा आशिक मथां लठा, रुगो पैसे जी पट पटा आशिक मथां लठा। अहिड़ो सोणो नथो सुझे जेको फ्री में करे प्यार, अहिड़ो सोणो नथो सुझे जेको फ्री में करे प्यार। जे कयो था चोरी पुलिस ड्रीड़ाए वठे ज़ोरी, जे कयो था चोरी जे कयो था चोरी पुलिस ड्रीड़ाए वठे ज़ोरी, जे कयो था चोरी पुलिस ड्रीड़ाए वठे ज़ोरी। अहिड़ो सोणो नथो सुझे जेको फ्री में करे प्यार, अहिड़ो सोणो नथो सुझे जेको फ्री में करे प्यार। रुगो पैसे जी पट पटा आशिक मथां लठा, रुगो पैसे जी पट पटा आशिक मथां लठा। अहिड़ो सोणो नथो सुझे जेको फ्री में करे प्यार, अहिड़ो सोणो नथो सुझे जेको फ्री में करे प्यार।
ॾिनल जमाली खीसा करे वियो ख़ाली चवे ॾिनल जमाली चवे ॾिनल जमाली खीसा करे वियो ख़ाली चवे ॾिनल जमाली खीसा करे वियो ख़ाली अहिड़ो सुहिणो नथो सुझे जेको फ्री में करे अहिड़ो सुहिणो नथो सुझे जेको फ्री में करे प्यार रुगो पैसे जी पट पटा आशिक मथा लठा रुगो पैसे जी पट पटा आशिक मथा लठा अहिड़ो सुहिणो नथो सुझे जेको फ्री में करे प्यार अहिड़ो सुहिणो नथो सुझे जेको फ्री में करे प्यार वाह साईं वाह 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 सॼो संसार पैसे सां हले तो प्यार पैसे सां जो मुझे समझ में आया यही कह रहे हैं ना कि फ्री में कोई प्यार नहीं करता पैसे की ये गेम ये सारी तलाश में है कि कोई यही है ना? जो फ्री में प्यार करे छोटा सा वक्फा ले लेते हैं उसके बाद अच्छा कंटिन्यू करें। वक्फे अगला यही से स्टार्ट करें ये मेरे पास बड़ा बड़ी इसी से रिलेट अच्छा करूंगा वक्फे खां पहिरीं तव्हां इहो ज़रूरु ॿुधाइजो त हिननि जा टिकटॉक ते ऐं तमामु फेसबुक ते घणा फॉलोवर्स आहिनि टिकटॉक ते इन कलाम जा मां सम्झां थो त मिलियंस में जेको आहे सो प्रॉपर मूंखे यादि न आहे हाँ। पर मिलियंस में इन जा टिकटॉक ते इन ई कलाम ते माना ठहियल आहिनि टिकटॉक इहो तमामु घणो वायरल सॉन्ग आहे ऐं खोड़ सारा ॿिया कलाम फ़क़ीर मशहूरु आहिनि शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था उन डायरेक्टर चए थो ॻाल्हाए न तकरीर न कर अॻ में इलाही तकरीर आहे त मौजूदु आहिनि वठूं था ब्रेक ॾिसंदा रहिजो सलाम सां मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था फ़क़ीर न्याज़ हुसैन उमरानी साहिब सां गॾु आहे ॾाढो सेबतो सुहिणो रागी आहे लाड़काणे खां कई आयो आहे ऐं सोशल मीडिया ते हिनजी धूम मतल आहे ऐं तव्हांखे ॿुधायां थो त माना 3, 4, 5 मिलियंस खां वधीक हिनजा जेके आहिनि न से कलाम माना वॾी ॻाल्हि आहे 4 मिलियन सर बहुत बड़ी बात है ये बहुत बड़े सिंगर है सिंध के सो हाणे साईं कहिड़ो कलाम था ॿुधायो जग मशहूर बस तो इलेक्शन में इरशाद साहब सर ये फेस सोशल मीडिया की किस पार्टी से खड़े हो रहे हैं फिर अमल तुंहिंजूं दुआऊं मूंसां साण आहिनि छो त हर माण्हू खे जंहिंखे जीजल माउ जूं दुआऊं आहिनि उहो ॾींहुं क़यामत ते आबाद आहे वाह ॿुधायो क़ुर्बान कोलाची जो गीत आहे मां नज़र कंदुसि जीजल तुंहिंजूं दुआऊं मूंसां साण आहिनि भले साणो ला सड़ंदा वतन भले साणो ला सड़ंदा वतन सड़ंदा वतन सड़ंदा वतन अमल तुंहिंजूं दुआऊं मूंसां साण आहिनि जीजल तुंहिंजूं दुआऊं मूंसां साण आहिनि तुंहिंजे दुआउनि इज़त ॾियारी चङनि भलनि सां पंहिंजी यारी तुंहिंजे दुआउनि इज़त ॾियारी चङनि भलनि सां मुंहिंजी यारी अमल तुंहिंजूं दुआऊं मूंसां साण आहिनि जीजल तुंहिंजूं दुआऊं मूंसां साण आहिनि भले साणो ला सड़ंदा वतन भले साणो ला सड़ंदा वतन सड़ंदा वतन सड़ंदा वतन अमल तुंहिंजूं दुआऊं मूंसां साण आहिनि जीजल तुंहिंजूं दुआऊं मूंसां साण आहिनि दुश्मन मुंहिंजे वेझो न ईंदा तुंहिंजी दुआ सां दूर थी वेंदा दुश्मन मुंहिंजे वेझो न ईंदा तुंहिंजी दुआ सां दूर थी वेंदा जीजल तुंहिंजूं दुआऊं मूंसां साण आहिनि अमल तुंहिंजूं दुआऊं मूंसां साण आहिनि भले साणो ला सड़ंदा वतन भले साणो ला सड़ंदा वतन सड़ंदा वतन सड़ंदा वतन अमल तुंहिंजूं दुआऊं मूंसां साण आहिनि जीजल तुंहिंजूं
जुताऊं मूंसां साण आहिनि कुर्बान कोलाची गुण थो ॻाया अमर तुझे दुआउन में आया कुर्बान कोलाची गुण थो ॻाया जिजल तुझे दुआउन में आया अमर तुझ दुआऊं मूंसां साण आहिनि जिजल तुझ दुआऊं मूंसां साण आहिनि भले साणो ना सड़दा वतन भले साणो ना सड़दा वतन सड़दा वतन सड़दा वतन अमल तुझ दुआऊं मूंसां साण आहिनि जिजल तुझ दुआऊं मूंसां साण आहिनि अमर जी यादि ताज़ी कराई अथव मां सुबुह जो पंहिंजे फेसबुक पेज इरशाद जागी पोइट्री ते अमर जे हवाले सां ॻाल्हायो आहियां वरी तव्हां अमर जो कलाम ॿुधायो अमर जी ख़िदमत कयो अबे जी ख़िदमत कयो उन सां जीअरे मिलो न त मिलण जे लाइ क़ब्रिस्तान वञिणो पवंदो आहे ॻाल्हि सिधी इन खां पहिरियां ई उन्हनि सां खिली मिली वठो हयाती मुख़्तसिर आहे चुगे वठो ये प्यारा जा दाणा अमर जी ख़िदमत कयो सर आखिर में कोई मैसेज देना चाह रहे थे डेंगू के हवाले से डेंगू के हवाले से डेंगू के हवाले से मैं बताना चाहता है कि आजकल डेंगू फीवर बहुत ज़्यादा फैला हुआ है हर तरफ तो उसके लिए ये है कि हमारे पास जो प्रॉपर जैसे ये जो मैंने आपको बताया प्रिवेंशन बताया था प्रॉपर अगर किसी को डेंगू फीवर है और उनके प्लेटलेट्स बड़ी तेज़ी से डाउन हो रहे हैं तो हमारे पास जो ट्रीटमेंट होती है उसमें ये है कि 24 घंटे से 48 घंटे के अंदर उनके प्लेटलेट्स बैलेंस हो जाते हैं। अच्छा। अभी एक हफ्ते पहले की बात है फैमिली आई हुई थी सऊदी अरब से उनके बेटे को डेंगू फीवर बड़ी तेज़ी से प्लेटलेट्स काउंट कम हो रहे थे दोपहर में मैं 5 बजे बल्कि शाम 5 बजे मैंने नवाज शरीफ साहब के भी प्लेटलेट्स डाउन हो गए थे वो तो जी बड़ी बड़ी बात बता रहे हैं तो मैं ये कह रहा हूँ कि मेरे पास 5 बजे उनकी मैंने ट्रीटमेंट की है 5 बजे वो जिस वक्त वो आए थे उसकी कंडीशन बहुत बैड थी कुछ भी खा था वोमिट कर रहा था बहुत कंडीशन बहुत ख़राब थी तो उनको जब मैंने ट्रीटमेंट की सेकेंड डे मॉर्निंग में वो एक्टिव हो गया फुल्ली एक्टिव अल्हम्दुलिल्लाह और एक दिन के बाद जब उन्होंने उसके टेस्ट करवाया है तो उनके प्लेटलेट्स काउंट 2,65,000 थे एक दिन के अंदर अल्हम्दुलिल्लाह कलर थेरेपी से सिर्फ कलर थेरेपी से हमने कलर चार्ट उनको बना के दिया अप्लाई किया था तो इतने फास्टेस्ट इसके अंदर रिजल्ट है विदाउट एनी मेडिसिन हमारा जो स्लोगन है रीच आउट कैसे करते हैं लोग आपको अभी मेरा क्लिनिक है गुलिस्तान जो तो वहाँ पे फेसबुक पे मेरा रिम्बो बड़े मशहूर मारूफ ही एक्चुअली मैं तकरीबन को 8-10 कंट्री में आप जो कह रहे हैं ना वेस्टर्न की मैं यहाँ से इलाज कर रहा होता हूँ वेस्टर्न के लोगों की तकरीबन 12 कंट्री में मैं इलाज कर रहा हूँ ऑनलाइन इलाज भी ऑनलाइन पाकिस्तान के हर शहरों में बताते हैं कि कलर वहाँ से लेके खरीद करके आप यहाँ से पाकिस्तान के हर शहरों में कर रहा हूँ दुनिया में 12 कंट्री में कर रहा हूँ यहाँ पे अच्छा उमर भाई आपका कोई मैसेज शॉर्ट आखिरी लम्हात है प्रोग्राम के क्या कहना चाहेंगे मैं तो कहना चाहूँगा माशाल्लाह आप लोग बड़ा ज़बरदस्त काम कर रहे हैं और मुझे जब इनवाइट किया सो इट वाज एन ऑनर फॉर मी कि मुझे इस चैनल हमें बहुत अच्छा लगा आपसे मुलाकात करके जज़ाकल्लाह क्योंकि आपके तवज्जुह से माशाल्लाह हमने उस ऑडियंस को रीच आउट किया है जो शायद वैसे हमें नहीं सुनती हो शायद लेकिन यह है कि इट वाज एन ऑनर और इंशाल्लाह आप फिर मौका देंगे और सेकंड टाइम जरूर आइएगा आपसे स्पेशली माइंड पे बात करेंगे ब्रेन पे बात होता यही है ना कि ये वाले टॉपिक जरा डिटेल तलब होते हैं हम शॉर्ट टाइम के अंदर तो सिर्फ एक और मेरी कोशिश ये होती है कि भाई सिर्फ गुफ्तगू वाली की जाए जो रिजल्ट ओरिएंटेड हो वरना जो है ना मजा नहीं आता बंदा आधी बात सुनता है फिर आधी खत्म हो जाती है तो वो इसीलिए फिर हमने इसलिए सिर्फ जेनेरिक रखा लेकिन ये वाले जो पर्सपेक्टिव है स्पेसिफिक रखेंगे टॉपिक को क्योंकि हमारे यहाँ आधे से ज्यादा आवाम डिप्रेशन में है तो हम इस चीज पे ही बात करेंगे ज्यादा सही ऐं साईं नियाज़ साहब आख़िर में तव्हां खां हिकिड़ो कलाम ॿुधंदासीं बिस्मिल्लाह उहो ॿुधाइजो ऐं बादल साईं तव्हांजी वॾी महिरबानी आहे ऐं वरी मोहम्मद अली साहब तव्हांजी वॾी महिरबानी बाक़ी हाणे मौज़ महिमान इलाही आहे न सो आउं सुभाणे तव्हांखे पंहिंजी शाइरी ॿुधाईंदुसि कोशिशि कंदुसि दोस्त फरमाइश थो करे चए थो शाइरी थोरो असांखे हिकिड़ो शाइरी जो मैसेज ॿुधायो ईअं साईं हा अमड़ जे बारे में पहिरियों तव्हां ॻाल्हायो पिया हा उहो थोरो उहो मैसेज मां इहो ॾियणु पियो चाहियो त अमड़ आहे अमड़ हूंदी आहे त घर में बेफ़िक्री न हूंदी आहे बरकत हूंदी आहे
माना ॾिसो पाण हिते वेठा आहियूं जेकॾहिं जिन जी अमड़े आबू हयात आहे त उन्हनि खे परेशानी न हूंदी को जेकॾहिं ॿार खे धकु लॻंदो अबो पाण खणी वेंदो अमा खणी वेंदी बाबा सॾु भरणो आहे आबो वेंदो पाण बाबा कंहिंजी मैयत ते वञिणो आहे आबो पाण वियो असां माना हिते टेकियल वेठा आहियूं जॾहिं इहे न हूंदा आहिनि त पोइ इन्हनि जा समूरा ॿार असांजे कुलनि ते अची वेंदा आहिनि माना अबो अमा जेकॾहिं माना खट ते वेठी आहे पलंग ते वेठी आहे या सम्झो तख़्त ते वेठी आहे त माना घर में हिकिड़ो सायो रहे थो छांव रहे थी अबे सां कचहरी कयो मां चवां थो अबे सां कचहरी कयो अबो झूनो जेको थींदो आहे उहो उमिरि जे हिसाब सां न थींदो आहे चवां थो त अबो पोड़ो थिए थो अकेलाई जे करे उनखे जेकॾहिं तव्हां अकेलो छॾे ॾींदव न तव्हां हुन सां कचहरी न कंदव त हू पोड़ो थी वेंदो झूनो थी वेंदो उन माना परेशानी में रहंदो त ॿचड़ा छो नथा लेकिन असां कंहिंजी सालगिरह तक़रीब में वञण जे लाइ असां वटि टाइम आहे पर मूंखे ॾुख थींदो आहे त अबे जी इनक ठाहिण लाइ माण्हू खे टाइम न आहे सही ॻाल्हि आहे अबो चवंदो आहे इनक मुंहिंजी आहे भॼी पई अथव इहा त ठहिराए ॾियो त टाइम न आहे चयूं ऑफिस खां वञा थो वरी अचां थो टाइम न आहे ॿियो त चयो असां सोशल मीडिया ते पोस्ट रखंदा आहियूं डिफरेंट क़िस्म जूं त मदर्स डे ते या हुननि जी बर्थडे ते जेकॾहिं हू को असांखे कमु चवंदा आहिनि उन्हनि खे असां न कंदा आहियूं बिल्कुलु भई हुननि खे इहा ख़बर बि न हूंदी आहे त फेसबुक ते हुननि जो केॾी लाइक्स अचे पई हुननि जो असां पोस्ट रखी आहे पोइ उन ॾींहुं अबे जो फोटो रखण खां बहितर आहे त अबे सां पाण कचहरी कयो वालिदिन जो तमामु घणो एतिराम कयो मंज़िल तव्हांखे जेकॾहिं मारणी आहे त अबो असां सदाईं चवंदा आहियूं अबो वाहिद हस्ती आहे तव्हां कंहिंखे बि पंहिंजो जेकॾहिं का कामयाबी थींदी कंहिंखे ॿुधाईंदव न ऐं जेकॾहिं मिसाल न्याज़ खे ई कोई चवंदो त बाबा इरशाद जागीरणी तोखां चढ़ियो थो वञे त न्याज़ खे दिलि में लॻंदी ॻाल्हि या मूंखे ई कोई चवंदो त भाउ न्याज़ तोखां वधीक वॾो फनकार आहे त शायदि मां ख़ुशि न हुजां पर अबो उहा हस्ती आहे बाबू उहा हस्ती आहे जंहिंखे माण्हू चवंदो तुंहिंजो पुटु तोखां बि चढ़ी वियो आहे त उहो ख़ुशि थींदो यार तोखां वधीक लायो आहे तोखां वधीक जेको आहे सियाणो आहे अबो ख़ुशि थींदो यार मुंहिंजे पुट जी तारीफ़ थिए सो अबे जी जेका आहे सा इज़त कयो एतिराम कयो हिते मोकिलायूं था पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो जी लतीफ़ जी मिठी ॿोली काली रात देखा बुढ़टनो बेटी खटड़े ते वाल सुकावे लाल कांगा शीशा वाला बेटी कजले दे ढाल मिटा गुलाम फरीदा वल निखड़ी वल न मिली बैठे कूज मागो करला तुझू गालियों सजन मूंखे याद आहिनि तुझू गालियों सजन मूंखे याद आहिनि तोखां विसरी वयूं मूं विसारियो नाहिनि तुझू गालियों सजन मूंखे याद आहिनि तुझू गालियों सजन मूंखे याद आहिनि तोखां विसरी वयूं मूं विसारियो नाहिनि तुझू गालियों सजन मूंखे बीमार ॾिसी मथा रोंदो हुए पल पल में पिरी ॾेई पुछंदो हुए मूंखे बीमार ॾिसी मथा रोंदो हुए पल पल में पिरी ॾेई पुछंदो हुए थधा साह भरे मुझे ॾिसंदो अला थधा साह भरे मुझे ॾिसंदो अॼु राति वखियो मींहं वसां पियो रहियो तुंहिंजूं ॻाल्हियूं सजन मूंखे यादि आहिनि तुंहिंजूं ॻाल्हियूं सजन मूंखे यादि आहिनि तोखां विसरी वयूं विसारियो नाहिनि तुंहिंजूं ॻाल्हियूं सजन यादि आहीं मिठा यादि हूंदे तूं शादो आहीं आबाद हूंदे
यादूं आहीं मिठा यादूं दे तूं शादो आहीं या बादूं दे मुझी दुआ थी सजाया सदा खुश तूं होंदे अला मुझी दुआ थी सजाया सदा खुश तूं होंदे अची ॾिस तो वेड़ा मुंहिंजा वेड़ा नो आहिनि तुंहिंजूं ॻाल्हियूं सजाया मूंखे यादि आहिनि तुंहिंजूं ॻाल्हियूं सजाया मूंखे यादि आहिनि तोखां विसरी वयूं विसारियो न आहिनि तुंहिंजूं ॻाल्हियूं सजण जेके ॻाल्हियूं सजण तोसां करणियूं हुयूं सो बि दिलि जे दिल में रहिजी वयूं जेके ॻाल्हियूं सजण तोसां करणियूं हुयूं सो बि दिलि जे दिल में रहिजी वयूं हाणे कए बि कए हो मयार ॾियूं अला हाणे कए बि कए के मयार ॾियूं अञा लख तो में ॾियूं तो में आहिनि तुंहिंजूं ॻाल्हियूं सजण मूंखे यादि आहिनि तुंहिंजूं ॻाल्हियूं सजण मूंखे यादि आहिनि तोखां विसरी वयूं मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।